जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन। आऊं अवां जो पंहिंजो मेज़बान इम्तियाज़ लगारी। मिलियासीं जे मुर्की त छा थी पियो, पया नेण पलटी त छा थी पियो, दुनिया त यारो पत्थर खे पई पूॼे, असांजे सूंह खे पूॼो त छा थी पियो। दोस्तो, इन उम्मीद सां त जिते बि हूंदो हमेशह ख़ुशबाश ऐं आबाद हूंदो, मौला कंदो त हर नओं उभरंदड़ सिज अव्हां लाइ ख़ुशियुनि जो पैगाम खणी ईंदो। ईअं ई मेला मतल हूंदा, कुर्ब जूं कचेरियूं क़ाइमु हूंदियूं, शल न को ॾुख अव्हां जे वेझो हूंदो, पंहिंजनि सां गॾु ऐं परावनि खां परे हूंदो। अगरि अव्हीं ख़ुशबाश कोन आहियो, चाक चङा भला कोन आहियो, मायूस आहियो, नाउमीदीअ में आहियो, अव्हां जे अङण ते ख़ुशियूं कोन आहिनि, त अव्हां सभिनी सॼणनि जे लाइ, जेके बि सॼण असांखे न सिर्फ़ु सिंध, पाकिस्तान खां ॿाहिरि जिते जिते दुनिया जी जंहिं बि कुंड कुर्छ मां असांखे ॾिसनि था, प्यारु कनि था, पसंदि कनि था असांजे प्रोग्राम खे, अव्हां सभिनी सॼणनि जो इंतिहाई थोराइतो आहियां। अव्हां जे लाइ दुआऊं आहिनि त जल्द अज़ जल्द अव्हां जे चहिरे ते, अव्हां जे मुंहं ते, अव्हां जी गोद में, अव्हां जे अङण ते मुस्कुराहटूं हुजनि, ख़ुशियूं हुजनि, पंहिंजनि सां खिलंदा रहो। अॼु हिकिड़ो ज़बरदस्त शो थियण वारो आहे। पाण उन्हनि पहलुअनि ते, उन्हनि मामलात ते, उन्हनि मौज़ूअनि ते कचेरी कंदासीं, उन्हनि साञावंद माण्हुनि सां जिन न सिर्फ़ु पंहिंजी ज़िंदगीअ में पंहिंजी ज़ात जे लाइ किरदारु निभायो आहे, पर हमेशह पंहिंजी क़ौम ऐं पंहिंजे मुआशिरे, पंहिंजी ज़ात ऐं पंहिंजनि भाइरनि भेनरुनि ऐं इंसान ज़ात जे लाइ अॻिभरा रहिया आहिनि। आउं सम्झां थो उहे इंसान जेके पॉज़िटिव किरदार सां जीअनि था, उहे पूरी हयाती, पूरी ज़िंदगी जेसि ताईं दुनिया आहे तेसि ताईं उन्हनि जो किरदारु अमर रहे थो। पर अहिड़ा किरदार इन जनम भूमीअ ते, सिंध जी सुहिणी सरज़मीन ते घटि जनम वठंदा आहिनि, पर जेके वठनि था से पंहिंजे हणा वणा ऐं पंहिंजे पर में जेको थी सघे थो उहे इंसान ज़ात जे लाइ कमु कनि था। ऐं उन इंसान ज़ात जे कमु करण जे बदिरां जेके दुआऊं, इज़तूं, शोहरतूं मिलनि थियूं, से बि नायाब हुजनि थियूं। सो बहरहाल अॼु तमामु ज़बरदस्त महिमाननि खे मूं हिते मदू कयो आहे। हिकु ॻाल्हि उन्हनि जी मौजूदगीअ में अॼु ज़रूरु चवणु चाहींदुसि, छाकाणि त उहे जेके महिमान मूं वटि मौजूदु आहिनि इन्हनि कमनि सां सलाड़ियल आहिनि। त विमेन एम्पावरमेंट जी पाण ॻाल्हि करियूं, ऐं उन्हनि अमड़ियुनि ऐं भेनरुनि खे ख़ासि ख़राज तहसीन पेश करणु चाहींदुसि, जेके साल साल महिनत कनि थियूं, बग़ैर छुटीअ जे, बग़ैर मोकल जे, सुबुह जो पंहिंजी निंड फिटाए पंहिंजनि ॿारनि प्यारनि ऐं दिलवारनि जे लाइ नाश्तो तयारु कनि थियूं, घर वारनि जे लाइ, ऐं उन सां गॾिजी उन नाश्ते खे एंजॉय कनि थियूं। बेशक उहो छंछर जो ॾींहुं आहे, आचर जो ॾींहुं आहे, तती थधी सर्दी गर्मीअ में उहे उन्हनि जे लाइ हूंदियूं आहिनि। बहरहाल अॼु जेके महिमान, ख़ासि महिमान मुंहिंजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि, आउं सम्झां थो उहे कंहिं बि तारीफ़ जा मोहताज कोन आहिनि। पंहिंजी ज़िंदगीअ में तमामु घणनि सुठनि उहिदनि ते फ़ाइज़ रहिया ऐं तमामु ज़बरदस्त तरीक़े सां ऐं ख़ुदि शनासाईअ सां जेको किरदारु सोशल मीडिया खां अॻु में हुयो, सोशल मीडिया खां पोइ उन्हनि जो अञा वधीक परवान चढ़ियो। उन जी वजह इहा आहे त उन्हनि जूं तहरीरूं, उन्हनि जूं लिखणियूं, उन्हनि जा साञावंद ॻाल्हि ॿोल ऐं कोलो फेल उहे कंहिं बि माण्हूअ खां ॻुझा कोन आहिनि। इनामुल्ला शेख साहिबु असां सां गॾु मौजूदु आहिनि। पाण माशाअल्लाह एजुकेशनिस्ट आहिनि, तमामु ज़बरदस्त उहिदनि ते रहिया आहिनि, मुख़्तलिफ़ बोर्ड्स जा मेंबर रहिया आहिनि, बेशक उहा एजुकेशन हुजे, कल्चर हुजे या ॿिया जेतिरा बि इदारा आहिनि। अलामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटी में बि ही ज़बरदस्त पोज़ीशन ते रहिया ऐं इन्हनि जो कमु ख़ासि पाण सोशल मीडिया ते ॾिसंदा आहियूं, यकीननि असांजा दोस्त बि ॾिसंदा हूंदा। उन्हनि जूं तहरीरूं ॾाढियूं सुठियूं आहिनि, कॉलम लिखंदा आहिनि, एनालिस्ट आहिनि, राइटर आहिनि, ऐं केतिरियूं शयूं ॻणाए केतिरियूं ॻणायो। बहरहाल आउं पंहिंजे प्रोग्राम में तहे दिलि सां भलीकार करणु चाहींदुसि इनामुल्ला शेख साहिबु। साईं भलीकार करियां थो, ख़ुशि आहियो, ठीकु आहियो, तबियत ठीकु आहे? ऐं बिल्कुलु फस्ट क्लास। नाज़रीन, जिते पाण चवंदा आहियूं त ही मेल डोमिनेंट फील्ड आहे, फील्ड त छा, पर मां सम्झां थो असांजो इहो ग़लति ख़्यालु आहे त ही दुनिया पूरी मेल डोमिनेंट आहे। पर अव्हां ऐं असां शायदि इन शइ खां ग़ैर वाक़िफ़ आहियूं त जिते मर्द हज़रात पंहिंजे कम सां पंहिंजो मैदान पाण मल्हाइनि था, उते ई औरतूं बि वसां कोन थियूं घटाइनि, शाना बशाना कुल्हो कुल्हे सां मिलाए पंहिंजे मैदान ते अटल इरादनि सां, मज़बूत ऐं पुख़्तगीअ सां
पंहिंजो पाण मल्हाइनि थियूं, पंहिंजी सुञाणप कराइनि थियूं। उहे किरदार जेके मुआशिरे जे लाइ ॾींहों राति महिनत कनि, उन्हनि खे मां सम्झां थो क़ाबिल तारीफ़ त आहिनि ई, दाद रसी जे क़ाबिल आहिनि ई, पर हू हमेशह यादि रहंदियूं। अॼु जेका महिमान शख़्सियत मूं वटि मौजूदु आहे, पाण सोशली ॾिसूं त ॾाढो एक्टिव रहनि थियूं। सिंध में ख़ासि तौर ते सिंध जा जेके बि इलाइक़ा आहिनि, जेके मुख़्तलिफ़ ज़िला आहिनि, जिते बि इशू थियनि था, अफ़सोस इहा आहे जो हर नए ॾींहुं नित नओं मसइलो असांखे फेसबुक ते नुमाया नज़र ईंदो आहे। उन जे पुठियां कारण कहिड़ा हुजनि था, ज़ुल्म, सितम, बर्बरियत छा हुजे थी, पर उन्हनि खे वर्जाइणु, वर्नाइणु, उन्हनि खे ॿुधणु ऐं उन्हनि जी ॿुधराइणु असां मां कंहिंजी हिमत जी ॻाल्हि न हुजे थी। अहिड़ो किरदारु जेको उन्हनि कमनि खे ॾिसे थो, फील्ड वञे थी ऐं फील्ड में हक़ाइक़ साम्हूं मंज़र आम ते पेश कनि थियूं। आयशा धारेजो साहिबा असां सां गॾु मौजूदु आहिनि। पाण PhD डॉक्टर आहिनि, सोशल एक्टिविस्ट आहिनि, शॉर्ट स्टोरी राइटर आहिनि, कॉलमिस्ट आहिनि, चेयरपर्सन सिंध सुहाई सथ ऑर्गेनाइज़ेशन आहिनि। आउं उन्हनि खे पंहिंजे प्रोग्राम में तहे दिलि सां भलीकार करणु चाहियां थो। अदी आउं भलीकार करियां थो। ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे? ख़ैरियत सां आहियो? इनाम साहिब जी इजाज़त सां आउं सभ खां पहिरियां अव्हां खां सवाल करणु चाहींदुसि त बीइंग अ फीमेल, बीइंग अ वुमेन, आउं सम्झां थो घर जूं तमामु घणियूं अनेक ज़िमेदारियूं हुजनि थियूं ऐं हिन मुआशिरे में जहिड़ी रीति अव्हां कमु करियो थियूं, हर फील्ड में वञो थियूं, पंहिंजो पाण पहुचायो थियूं, सो इहो ॾाढो ॾुखियो अमल आहे। इन खे कीअं मैनेज करियो थियूं? एॾो वॾो दिलि किथां आयो आहे? प्लीज़। थैंक यू इम्तियाज़। वेलकम। पहिरियों त तव्हांजी आवाज़ टीवीअ जी हिन प्रोग्राम जी शुक्रगुज़ार आहियां, जंहिं मूंखे एज़ ए महिमान हिते घुरायो ऐं मौक़ो ॾिनो त मां पंहिंजे ख़्यालनि खे एक्सप्रेस कयां, माण्हुनि खे ॿुधायां त हिकु ॻोठ ऐं शहर खां यूनिवर्सिटियुनि ताईं सफ़र करे ऐं टोपी बुरके में तालीम हासिल करे उहा छोकिरी, उहा औरत उन मक़ाम ते पहुती जिथे उन जी ज़ात में, उन्हनि जे ई बिरादरियुनि में औरतूं कारियूं करे मारियूं वेंदियूं हुयूं। औरतुनि खे दरिया दाख़िल कयो वेंदो हुयो। औरतुनि जूं कचे जे पासे, शाबेले जे पासे अॾियूं ठहियल हूंदियूं हुयूं क़तल करण जूं। उतां जनम वठंदड़ उन सेठ गुलसन धारेजो जी धीअ, उन मूंखे मज़बूत दिलि ॾिनो, मज़बूत इरादा ॾिना। मां उन्हनि भेणनि खे चवंदसि त जंहिंजा प्योर मज़बूत आहिनि, जंहिंजूं अमड़ियूं मज़बूत आहिनि, जंहिंजा भाइर उन्हनि जो साथ ॾियनि था पिया, जंहिंजा हस्बैंड उन्हनि जो साथ ॾियनि था, जंहिंजी औलाद उन्हनि जो साथ ॾिए थी, त मुंहिंजे ख़्याल में उहा औरत ख़ुशकिस्मत आहे। ऐं उन्हनि औरतुनि जे लाइ ऐं अयाज़ गुल जो बसिटा चवंदसि त तो ताईं पहुता मुंहिंजे नेणनि जा सारा थक लही विया। त उन्हनि भेणनि लाइ आहे त तव्हां ताईं अगरि मुंहिंजी इहा ॻाल्हि पहुचे थी पई त अॼु मुंहिंजा सारा थक ऐं ओॼागा लही वेंदा, त मां शेयर कंदसि त इहा मज़बूत दिलि, इहा मुंहिंजो पीउ हिकिड़े अलफ़ कचे जो रहवासी हुयो, जंहिंजी मां हिकिड़ी औलाद हुयसि। उन मूंखे ॿ रस्ता ॾिना त या हिकिड़ी घर जी ज़िंदगी गुज़ारणी आहे, कॾहिं बि न चयाऊं त शादी करणी आहे, घर जी ज़िंदगी गुज़ारणी आहे, कॾहिं बि फोर्स न कयूं। उन तबिके सां तालुक़ु रखंदड़ जेको जागीरदारी समाज हुजे, क़बाइली समाज हुजे, वॾेरको समाज हुजे, जंहिंमें औरत हिकु वखर हुजे, जंहिंमें औरत बुरके खां सवाइ निकिरे न, जंहिंजे गाॾियुनि खे परदनि सां ढकियो वञे त पोइ निकिरे, त उन में इहो ई असांखे तालीम मिली, तरबियत मिली त पाण इंसानु मज़बूत आहे त केर बि कंहिंजो कुझु नथो करे सघे। वेरी ट्रू। ऐं तव्हांखे अगरि पढ़णो आहे त अॻिते वधिणो आहे त अकेले सिर बि वधी सघो था। कॾहिं बि मूंखे पंहिंजे बाबा ईअं कोन चयो त तव्हांजी शादी कराइणी आहे, उन्हनि चयो न, तव्हांखे अॻिते वधिणो आहे, पंहिंजे लाइ वधिणो आहे, ज़बरदस्त, ऐं जीअणो आहे त इंसान लाइ जीअणो आहे, ॾाढो सुठो, पंहिंजे ॾुखनि खे तकलीफ़ुनि खे पोइते करे
उन औरत लाइ, उन मर्द लाइ, उन इंसान लाइ बीहणो आहे जेको हिन समाज जो सतायल आहे। त उतां ई मूंखे हिकिड़ियूं वेब्स आयूं, उतां ई मूंखे मज़बूती मिली। मुंहिंजी माउ जेकी हुई त हिकिड़ी ॻोठाणी औरत, तमामु ख़ूबसूरत, तमामु शानदार पर्सनैलिटी जी मालिक, ऐं जेकी हमेशह चवंदी हुई, उनजी दुआ हूंदी त मुंहिंजी धीअ राणी थींदी। वाह 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 वाह। त मुंहिंजो बाबा चवंदो हुउसि, राणीअ जी जेकी आहे दुआ न कंदी कर, ईअं चवंदी कर त मज़बूत थींदी। त अकेली औरत पढ़णु वेंदी हुअसि ऐं बाबा गॾु हलंदो हो, ऐं मूंखे इहो ई हमेशह सबक़ु ॾींदो हो त पुटु पाण मज़बूत आहियो त केरु कंहिंजो कुझु नथो करे सघे। यूनिवर्सिटी में, कॉलेजिस में, इदारनि में, उतां ॻोठ मां, पुराणी सखर मां निकिरी करे, उनजी घिटियुनि मां जॾहिं तव्हां रक्षा ते वञो था, गाॾीअ ते वञो था, अगरि को बि तव्हां ॾे ॾिसे थो त उते रुकी करे उनखे जवाबु ॾेई सघो था। इहा ताक़त, स्ट्रेंथ उनखे पंहिंजे पेरेंट्स मां मिली सघे थी धीअ खे। बिल्कुलु सही। ॿियो किथां नथी मिली सघे। ऐं ॿियो तालीम, तरबियत, ऐं नंढे हूंदे खां ई मतिलबु ख़ुदा सां हिकिड़ो प्यार जो रिश्तो। वाह 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 वाह, ज़बरदस्त, माशाल्लाह, फर्स्ट क्लास। अव्हांजी इहा कहाणी ॾाढी असराइती आहे ऐं क़ाबिल तारीफ़ आहे। इंशाअल्लाह ॻाल्हि ॿोल खे जारी सारी रखंदासीं। साईं इनाम शेख साहिबु, अव्हां ॾाढा संजीदा किरदारु आहियो। अव्हांजूं लिखणियूं तमामु तिखियूं हुजनि थियूं, अव्हांजा लफ़्ज़ ॾाढा खरा हुजनि था, चिटी ऐं पधरी रीत अव्हां लिखो था। आॾो जेके लफ़्ज़ तव्हांखे चवणा आहिनि उहे चई छॾियो था, ऐं बग़ैर इन फ़िक्र फ़ाक़े जे, अहसास जे, जेको सच आहे उनखे निमाया करिणो आहे। बेशक अॻिते छा बि थिए, ख़ासि तौर ते पाण सोशल मीडिया ते ॾिसंदा, आउं सम्झां थो अव्हां जिन डेज़िग्नेशन ते रहिया आहियो उनखां पोइ अॻिते वधणु या तव्हां पंहिंजी पीस में रहण जो इहो ई ख़ासि सबबु आहे त अव्हां कड़ा सच लिखंदा आहियो, जेके हज़म करणु ॾाढो ॾुखियो। इहो भला किरदारु किथां जनम वठे थो? ॾिसो, इहो जीअं उर्दू जे शाइर जो हिकिड़ो शेर आहे न, त हादसे थियण जे लाइ जेको आहे सो सदियूं थियूं खपनि, अचानक कोन थो थिए। जीअं जीअं ॿुधायो, बैकग्राउंड थिए थो हर माण्हूअ जो। पहिरीं ॻाल्हि त तव्हांजे घर जो माहौल कहिड़ो आहे, उते इल्मी अदबी का एक्टिविटी आहे या न आहे। पोइ तव्हांजे घर खां ॿाहिरि तव्हांजे दोस्तनि जी कंपनी आहे, तव्हांजो स्कूल आहे। अहिड़ी तरह जेके मुख्य इहे इदारा आहिनि, इंस्टीट्यूशन्स आहिनि, उन्हनि मां ई तव्हांजी अपब्रिंगिंग थिए थी। ऐं ॿियो संभाव हाणे त साइंस बि चए थी त इहो तव्हांजी जेनेटिक्स बि तय करे थी त तव्हांखे कहिड़े तरीक़े सां ज़िंदगी गुज़ारणी आहे। सो हक़ीक़त इहा आहे त असां जेको पंहिंजे लाड़काणे में जेको शेखनि जो असांजो पाड़ो आहे, उहे सभु किरदार थोरा मिलिटेंट क़िस्म जा आहिनि। रवायती तौर ते असांजी जेका कम्यूनिटी आहे उन्हनि जो कमु आहे रोज़गार, पंहिंजो वापारु करणु या नौकिरी करणु। पर मुंहिंजो त भाउ आहे वॾो अमानुल्लाह शेख, उहो ख़ुदि हिकिड़ो पॉलिटिकल एक्टिविस्ट आहे, राइटर बि आहे। उहो ई तक़रीबन पंहिंजे सॼे कैरियर में 5 सालनि जे लॻभॻि जेको आहे सो जेल काटे चुको आहे। ऐं मुंहिंजे वालिद साहब बि इन असांजे सियासी एक्टिविटीज़ जे करे तमामु घणो तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾिनो। जेको मोटिवेटिंग फोर्स आहे मुंहिंजी ज़िंदगी में उहे आहिनि 2। अच्छा। हिकिड़ो आहे ही वतन सिंध, जंहिंसां असांजी हिकिड़ी इनबॉर्न अफेक्शन आहे, माना ख़बर न आहे उनजी का हिकिड़ी लाशऊर में उहा मोहबत आहे, जंहिंजे करे असांखे ॿियूं मोहबतूं सां बि महसूसु थियूं थियनि, या ॿियनि माण्हुनि जी जेका आहे जेको जबर या ताक़त, उहा मैटर नथी करे। ॿियो जेको आहे उहो रहनुमा जेको उहो भिटाई आहे। माना भिटाई जो पूरी रुगो शाइरी न, हुनजो पूरी जेका शख़्सियत आहे ऐं हुनजो जेको ग्रेसफुल पंहिंजो वजूदु आहे ऐं सेकुलर ऐं लिबरल वजूदु आहे, उहो हिकिड़ो वॾो मुंहिंजे ज़िंदगीअ में इंस्पिरेशन आहे। हाणे तव्हां जेकॾहिं चवंदव त मां त रुगो भिटाई खे हिकिड़े शागिर्द या मदा जे हैसियत सां न, मां त मुर्शिद जे हैसियत सां बि ॾिसंदो आहियां। मां त हुनखे बीकन लाइट बि सम्झंदो आहियां।
मां उनखे सिंधी क़ौम ऐं सिंध जो वॾे में वॾो मोहसिन बि सम्झंदो आहियां। त इहे शयूं आहिनि, इहे ॿ वॾा फोर्सिस आहिनि जेके असांखे मुसलसिल अॻिते वधण लाइ उत्साहिनि था। ऐं तव्हांखे मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त क़ुर शरीफ़ में बि आयो आहे त जेको आहे, जेको कूड़ो माण्हू हूंदो ऐं पंहिंजो दोहरी शख़्सियत जो मालिक हूंदो न, उन्हनि जे ॻाल्हि में ख़ुदा तासीर न रखंदो। उहे ॻाल्हियूं कंदा, अखर हूंदा, उन्हनि जे ॻाल्हि में तासीर तॾहिं ईंदो जॾहिं उन्हनि खे उहे सचाई जे वाट ते हलंदा। हाणे जेकॾहिं जेका तव्हां ॻाल्हि कई ॿोधनि जे कढ हुजां, चिकन जे कढ ऐं इन्हनि जे कढ, त मुमकिन आहे त केतिरा पैसा गॾु कयां, करोड़, 2 करोड़, 5 करोड़, 10 करोड़। पर मां सम्झां थो तव्हांजी लिबर्टी, तव्हांजो आवाज़ु, तव्हांजो ज़मीर ऐं तव्हां जेको कुझु सोचो था, मे बि उहो ग़लति बि हुजे, पर उनखे चवण जी ज़रूरत, उनखे रखण जी ज़रूरत, इहे उहे ख़ूबियूं आहिनि जेके प्राइसलेस आहिनि। बिल्कुलु सही था चओ। यकीन कयो त मूंखे बिल्कुलु मां हिकिड़ो कंटेंटेड लाइफ वारो माण्हू आहियां। जेके कुझु मूंखे सहूलियतूं आहिनि उहे काफ़ी आहिनि। मूंखे इहो न थींदो आहे, गाॾी हुजे हलण जे लाइ, रहण जे लाइ हिकिड़ो मुनासिबु घरु हुजे, एतिरा पैसा हुजनि जो माण्हू कंहिंजे आॾो हथु न टंगे, बसि इहो काफ़ी आहे। इन खां वधीक कुलू वशरबू वला तसरफ़ू, खाओ पीओ ज़्यान न कयो। सो इन खां वधीक फज़ूल आहे। त इहे जेके मोटिवेटिंग फोर्सिस आहिनि न, उहो ई ज़मीर छाजो नालो आहे? ज़मीर उन्हनि सचाइनि जो नालो आहे जेके हिकिड़े अरसे खां तव्हांखे तव्हांजे पेरेंट्स खां, तव्हांजे एनवायरमेंट्स मां, तव्हांजे मुतालिम मुशाहिदे मां हासिलु थो थिए। ऐं उन जेको कुझु हासिलु थिए थो उनखे बरसरे आम रखण जो नालो ज़मीर आहे। बिल्कुलु सही, ॾाढो सुठो, ज़बरदस्त। ऐं वरी अवां हिकु भेरो ॿीहर वधंदुसि। असीं जिते ॻाल्हि कंदा आहियूं सिंध जी, सिंध जे मारवड़नि जी, पर सिंध में तमामु घणा मुआशी ऐं मुआशरती मामला तमामु घणा वधी विया आहिनि। जेतोणीकि असां लोकल सियासत ॾिसूं त ऐं पाकिस्तान जी जेका नेशनल सियासत आहे उनखे बि पाण ॾिसूं त इलाही सारा तज़ाद याफ़्ता मामलात हिन वक़्तु रोनुमा थियनि था। उन्हनि खे तमामु वेझड़ाईअ सां अवां ॾिसो थियूं। ब्रेक खां पोइ पाण डिस्कस कंदासीं त हीअ जेके जेकबाबाद में, काज़ी अहमद में, इन खां पोइ जेको हिकिड़ो ॿियो वाक़ियो थियो आहे उनखे बि पाण डिस्कस कंदासीं। नाज़रीन, पाण हिते वठंदासीं ब्रेक खां पोइ अवां सां वरी मुलाक़ात थिए थी। स्टे ट्यून्ड, स्टे विद अस। वेलकम बैक नाज़रीन। हिकिड़ी नंढी चाहीअ खां पोइ अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। अमी ॾिसो पिया आवाज़ टीवी जी ख़ूबसूरत स्क्रीन ते प्रोग्राम वीकेंड विद आवाज़। असांजे साम्हूं ऐं अव्हां जे साम्हूं मेज़बान पती नज़र ईंदी हूंदी। अव्हांखे ख़बर आहे त पाण ॻोठुनि खां तालुक़ु रखूं था ऐं असीं चाहियूं था त निंड खां उथंदे महिल ई असांखे हिकु प्यालो कड़क चांहि जो मिले त पोइ असांजे दिमाग़ जूं तंदूं ऐं तारूं खुलनि ताकी असां तंदुरुस्तीअ सां अॻिते वधूं। बहरहाल, अगरि अव्हीं बि पंहिंजी चांहि में कड़क, दमदार ऐं ज़ाइक़ेदार चांहि इस्तेमालु करणु चाहियो था त पोइ ठीकु अव्हीं मेज़बान जी सही सुञाणप बि कई आहे ऐं इनखे चूंड बि कई आहे। अगरि तव्हां चाहियो था इनखे इस्तेमालु करियूं त पोइ घर जे वेझो कंहिं बि स्टॉल तां इन पैक खे ख़रीद करियो। पैक जे अंदरि ॾिनल कूपन में पंहिंजी एड्रेस लिखी घर जे ई वेझो कंहिं एड्रेस बॉक्स में विझी छॾियो ताकी शामिलु थी वञो अव्हां मेज़बान जे तरफ़ां मिलंदड़ क़ीमती इनामात जो। हिकिड़ी ॿी मज़े जी ॻाल्हि अव्हांखे ॿुधाईंदो हलां त अव्हांजे शहरनि ऐं घिटियुनि में, बाज़ारुनि में, ॻोठुनि में मेज़बान जे तरफ़ां तमामु शानदार प्रोग्राम थियण वञनि पिया जंहिंमें अव्हांजा पसंदीदा फ़नकार, कलाकार, गुलकार, फ़नकार, राइटर, एजुकेशनर सभई ईंदा। अगरि चाहियो था त इन में शामिलु थियो त पोइ ज़रूरु रजिस्ट्रेशन करायो। पाण प्रोग्राम खे अॻिते वधाईंदासीं। मैडम, मूं अव्हां सां ॻाल्हि पे कई त इलाही सारा इशूज़ आहिनि, ख़ासि तौर ते पाण हिकिड़े ॿरंदड़ इशू ते ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। रिसेंटली हिकिड़ो गुल प्लाज़ा जो वाक़ियो थियो आहे कराचीअ में ऐं उन ते तमामु घणी छिती तनक़ीद बि कई वई आहे सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां, सिंध गवर्नमेंट ते ऐं मुख़ालिफ़ धुरियुनि जे पारां। ऐं MQM जो इहो बि चवणु आहे त इन कराचीअ खे वफ़ाक़ जे हवाले कयो वञे, सिंध खे वफ़ाक़ जे हवाले कयो वञे। ऐं अव्हांखे ख़बर आहे त असांजी सिंध या कराची शइ रग आहे। असां सिंध सां ॾाढी मुहबत कयूं था। असीं उनखे माउ जो दर्जो ॾियूं था। हणा वणा सभु कुझु लुटाए बि इन मथां क़ुर्बान करणु चाहियूं था। इन बयान खे अव्हीं कीअं सम्झो थियूं? छा वाक़ई सिंध गवर्नमेंट जी नाअहली आहे त ही गुल प्लाज़ा जो एॾो वॾो वाक़ियो पेश आयो? प्लीज़।
ॾिसो, पहिरियों त जीअं तव्हां ॻाल्हि कई त MQM जी डिमांड आहे, मुतालबो आहे त कराचीअ खे फ़ौज जे हवाले कयो या विफ़ाक़ जे हवाले कयो। पहिरियों त तव्हांजे प्रोग्राम जे हवाले सां मां उन जी मज़म्मत कंदसि ऐं हिकिड़ो अहिड़ो जवाबु ॾींदासीं त शायदि हू तारीख़ खां ई नावाक़िफ़ आहिनि, हू सिंध जी तारीख़ खां नावाक़िफ़ आहिनि, उनखे ख़बर ई कोन्हे का त सिंध अलॻि वतन हुई ऐं कराची उन जो हिसो हुयो, उन्हनि खे इहा ख़बर ई कोन्हे। ऐं हू पाण खे चवनि था महाजर, ऐं महाजर जो त को घर हूंदो ई न आहे। जॾहिं हू सिंध खे रहनि था पिया ऐं तस्लीम ई न करे सघिया आहिनि त हू असांजी माउ आहे, अमड़ आहे, असांजी धरती आहे, त उन में अलॻि रहण जी, उनखे विफ़ाक़ खे हवाले करण जी, फ़ौज जे हवाले करण जी ज़रूरत जी ॻाल्हि छो था करनि? मतिलबु हिकिड़ी प्रोपोगेंडा करणी आहे, कंहिंजे लाइ करणी आहे? सिंध गवर्नमेंट जे लाइ करणी आहे, पीपल्स पार्टीअ जे ख़िलाफ़ु करणी आहे, सिंधी माण्हुनि खे तकलीफ़ में ॾियणो आहे। ऐं इहो हिकिड़ो उन्हनि जो हिकिड़ो पैटर्न ठही वियो आहे। हर 6 महीननि खां पोइ को बि इशू अचे उन ते ॻाल्हाइणो आहे। तव्हां हाणे ई तव्हां ॾिठो हूंदो त लाहौर में गटर पंहिंजो खुलियल हुयो ऐं उन में 2 माण्हुनि जी जान वई हली, त पोइ छा तव्हां उनखे विफ़ाक़ जे हवाले करे छॾींदव लाहौर खे? छा तव्हां डिमांड कंदव त पंजाब मां उनखे अलॻि कयो वञे? छा MQM डिमांड कंदी त उनखे फ़ौज जे हवाले कयो वञे? माना सिंध तव्हांखे एतिरी सादी लॻे थी पई, या सिंधी माण्हू सादा लॻनि था, या सिंध तव्हांजो मतिलबु आम आसान टारगेट आहे जंहिं ते ॻाल्हाए वञूं था? त हाणे सिंधी माण्हू, पढ़ियल लिखियल माण्हू, ॻोठाणो माण्हू, सिंध जूं पार्टियूं, दानिश्वर, मुफ़क्किर कॾहिं बि बर्दाश्त न कंदा। हिन मुंहिंजे ख़्याल में त हिन जेको गुल प्लाज़ा जो सानियो आहे, हिन में गवर्नमेंट जो कहिड़ो ॾोह आहे? हिकिड़ो मैनेजमेंट जो ॾोह आहे, मैनेजमेंट जो सिधो सओं ॾोह आहे। त उन में जॾहिं हू पंहिंजो सर्विसिस जा पैसा, उन जा मैनेजमेंट जे होकण जा चार्ज कनि था पिया, त उहो गैस जी लीकेज खे ॾिसणो आहे, बिजली जी लीकेज खे ॾिसणो आहे, ऐं ॿियनि मसइलनि खे ॾिसणो आहे। उहो हिकिड़ो उन्हनि जो पंहिंजी ज़िमेदारी आहे उन्हनि जी। हाणे उनखे वज़ीर आला या बिलावल साहब या उनखे PP वारा अची ॾिसंदा त कोन त किथे लीकेज आहे? उते डिपार्टमेंटल हिकिड़ी इंक्वायरी जीअं PP रखाई आहे, गवर्नमेंट रखाई आहे, सिंध गवर्नमेंट। उन में घड़ियूं ई असां चऊं था त सिंध गवर्नमेंट जे पॉलिसियुनि ते असां तनक़ीद करे सघूं था। छा उन्हनि ते तनक़ीद कई आहे? हू पाण पार्टीअ में, हू पाण पंहिंजो हुकूमत जो हिसो थिया वेठा आहिनि। छा जॾहिं हू मुशर्रफ जे दौर में गवर्नमेंट में हुया ऐं कराचीअ में हुननि कहिड़ियूं तब्दीलियूं आंदियूं? छा कराचीअ में उन्हनि चेंज आंदो? छा सिंधी माण्हू जे राइट्स ते उन्हनि ॻाल्हायो? छा सिंधी माण्हू हिते जॾहिं पंहिंजो लावारस थी तकलीफ़ में रहिया त उन्हनि लाइ ॻाल्हायो? ऐं जॾहिं हू हर दफ़े हुकूमत जो मज़ो माणनि था, हर दफ़े वठनि बि था ऐं प्रेशराइज़ बि करनि था पिया, बसि उन्हनि खे हिकिड़ो मसइलो मिले, हिकिड़ो इशू मिले ऐं उन ते ॻाल्हाइणो आहे, त सिंधियुनि लाइ ईअं आहे जीअं उन्हनि जी अमड़, कराची उन्हनि जी शहरगाह आहे। तव्हां बिल्कुलु चयो, ऐं ईअं कॾहिं थियणो ई न आहे, ईअं कॾहिं थियणो ई न आहे। सिंध जीअं अमड़ आहे, वतन आहे, तव्हां उनजी तारीख़ ॾिसो, तव्हां उनजी 5000 साल पुराणी हिस्ट्री ॾिसो उनखे, त सिंध अलॻि वतन रहियो आहे। सिंध असेंबलीअ में तव्हांजे पाकिस्तान जी करारदाद मंज़ूर थी आहे, ऐं सिंध उहो सूबो आहे जंहिं पहिरियों पाकिस्तान खे तस्लीम कयो आहे। कराचीअ मां उहे शयूं सभु थियूं आहिनि ऐं कराची मां उहे आवाज़ थिया आहिनि। सिंधियुनि माण्हुनि तव्हांखे जॻहियूं ॾिनियूं, जीअ में जायूं ॾिनियूं, ऐं अॼु तव्हां चओ था त विफ़ाक़ जे हवाले ते छा कंहिं बि ज़िले में, प्रोविंस में मसइला न हूंदा आहिनि, इशू न हूंदा आहिनि? मसइला त हूंदा आहिनि। निज़ाम हलंदो, ज़िंदगी हलंदी, मसइला बि कर खणंदा, उन जा हल बि निकिरंदा। हा, किथे गवर्नमेंट जी पॉलिसियुनि ते एतिराज़ करे सघिजे थो, पर ही वक़्तु हुयो MQM जो गॾु बीहण जो। हिन वक़्तु माण्हू तकलीफ़ में हा, माण्हुनि जूं जानियूं वञनि पियूं, ज़ाया थियनि पियूं, ऐं तव्हां हुन ते सियासत कयो पिया, तव्हां पंहिंजा पॉइंट्स गॾु पिया कयो। तव्हां वरी ॿी का डिमांड कंदो पीपल्स पार्टीअ खां, सिंध गवर्नमेंट खां, त असांखे हीअ शयूं ॾियनि, असांखे हिते शेयर ॾे। मूं इहो बि ॿुधो आहे त शायदि हुननि जो गवर्नर वञण वारो आहे, इन जे करे पंहिंजो हू प्रेशराइज़ करनि था पिया, ऐं इहा हिननि जी हिकिड़ी चाल आहे। ऐं पंहिंजो सिंध लाइ हू कॾहिं बि सिंधी माण्हू उन ते पंहिंजी वहदत ते वार जेको आहे कॾहिं बि तस्लीम न कंदा। ऐं सिंध जो फ़नकार हुजे, रेड़ी हलाईंदड़ मज़दूर हुजे, उहो बि ॻाल्हि कंदो त कराचीअ खे कॾहिं बि सिंध खां धार नथो करे सघिजे। इहो जेको महाजर आयो ऐं अॼु ताईं महाजर ई रहियो, मुंहिंजे ख़्याल में उनखे सम्झणु घुरिजे त तव्हां महाजर पाण खे लफ़्ज़ चओ था, माना हिजरत करे आयल,
जॾहिं तव्हां सिंध खे पंहिंजो ई नथा कयो पिया त सिंधी माण्हू तव्हांखे पंहिंजो कीअं करनि। असां हमेशह चाहियो आहे त कराचीअ में अमन रहे, सिंधी माण्हुनि उन्हनि खे वेलकम कयो आहे, हर जॻह ते वेलकम कयो आहे। कॾहिं सिंध हुकूमत इख़्तिलाफ़ रखणु न चाहिया आहिनि, सिंधी माण्हू न चाहिया आहिनि। इहो पंहिंजो ई हुननि जो कसूर आहे त हर दफ़े हुननि खे जॾहिं को मौक़ो मिलंदो आहे हो थींदा आहिनि। हिन वक़्तु हू उन्हनि तकलीफ़ुनि में, उन्हनि रेस्क्यू ऑपरेशन में उन्हनि माण्हुनि सां गॾु हुजनि हा, उन्हनि जानियूं खणाइण में माण्हुनि सां गॾु हुजनि हा, उन्हनि जे तकलीफ़ुनि में वेहनि हा, अहिड़ी पंहिंजो जुडिशियल इंक्वायरी जी डिमांड करनि हा जंहिंमें मैनेजमेंट मां जेके फॉल आहिनि, जेके कसूर आहिनि, जेके मेरिट्स डिमेरिट्स नथियूं शयूं आहिनि, उन्हनि ते कमु थिए हा। बजाए तव्हां उनजो रुख मोड़ण जे ऐं हक़ीक़तनि खां परदो हटाइण जे हिकिड़ो नओं शोशो छॾियो था पिया ऐं सियासी हरबा इस्तेमालु था कयो। मुंहिंजे ख़्याल में इहा हिननि जी पुराणी आदत आहे। बिल्कुलु ठीकु, बिल्कुलु ठीकु। साईं इनाम साहिबु, अव्हां खां बि इन ॻाल्हि ते ज़रूरु तबसरो पुछणु चाहींदुसि। ऐं ॿी ॻाल्हि इहा त अॼुकल्ह असीं रुॻो सिर्फ़ु दानिशवरी ऐं मुफ़क्री खे मान ॾियूं था, सम्झूं था त असां वॾा दानिश आहियूं, मुफ़क्किर आहियूं, लेखक आहियूं, सोशल मीडिया ते पंहिंजूं तहरीरूं लिखूं था, पंहिंजा ख़यालात पेश कयूं था, डिजिटल जंग विड़ूं था, हक़ीक़ी जंग विड़ण लाइ तयारु कोन आहियूं। असां हिक ॿिए जा हॾ ॾुखी, हमदर्द थियणु, ग़म ॿुधण जे लाइ तयारु कोन आहियूं, ख़ुशियुनि में अचण लाइ तयारु कोन आहियूं, ग़रीबनि जा जेके घर आहिनि उन्हनि खे घुमण लाइ, उन्हनि जी बुख बदहाली खे ॾिसण लाइ तयारु कोन आहियूं, रुॻो मुफ़क्किर आहियूं। इन्हनि बाबति छा ख़्याल आहिनि तव्हांजा, प्लीज़? ॾिसो, हर दौर जो पंहिंजी पंहिंजी डिमांड आहे, पंहिंजो पंहिंजो डिक्शन आहे, ऐं हर दौर तब्दील थींदो आहे पंहिंजे पैदावार जे वसीलनि ऐं पैदावार जे औज़ारनि सां, ज़रियनि ऐं औज़ारनि सां। हिकिड़ो दौर हो, मिसाल मुंहिंजी जेका जनरेशन आहे, इहा जेका जनरेशन एक्स जनरेशन जे लाइ चवनि था, इन एंटायर ह्यूमन हिस्ट्री में सभ खां वधीक तब्दीलियूं ॾिठियूं। यानी इन जनरेशन हो जेको थींदो आहे, झंड ते अटो पीहणु, उन खां पोइ मोमबतियुनि ते पढ़णु खां वठी एॾियूं तब्दीलियूं हे जेका तव्हां मोबाइल फ़ोन पई आहे न, इन में तव्हांजो टेप रिकॉर्डर बि आहे, इन में चेंजर बि आहे, रेडियो बि आहे, कैमरा बि आहे, अलाए छा छा आहे, बिल्कुलु फ़ोन बि आहे, बिल्कुलु फिल्म मूवी बि आहे। त हर दौर में हिन दौर जो जेको करंसी आहे, हिन दौर जो जेको यूज़ेज आहे, उहो इहा गैजेटरी आहे न, जेके सामान जेको हाणे बि असां वञूं पिया ऑन एयर, त हाणे इन में ई ॻाल्हि थींदी न। सोशल मीडिया ते मां चवां थो, हे जेको गुल प्लाज़ा वारो इशू आहे, उन ते जंहिं तरीक़े सां असांजे नौजवाननि कन्फ्रंट कयो आहे, उन्हनि यकीन कयो त जेको सिंध दुश्मन बयानियो आहे उन खे रद्द करे छॾियो आहे। माना मां त हैरान आहियां, इहो वॾे में वॾो मीडियम आहे। तंहिंजे करे इहा हिन दौर जी सचाई आहे। अख़बार हिकिड़ी सिंधी जी वॾे में वॾी अख़बार लख छपजंदी, अॼु 10,000 थी छपिजे। टीवी चैनल्स जी उहा व्यूअरशिप न आहे। टीवी चैनल्स जे सोशल मीडिया सां कनेक्टेड आहिनि त वरी उन्हनि जी पोइ आमदनी बि आहे, हर शइ आहे, एक्सपोजर। इहा हिकिड़ी हक़ीक़त आहे। पर उते बि तव्हां कहिड़ो रोल प्ले था कयो सोशल मीडिया ते, ऐं इन में मां तव्हांखे सपोर्ट कंदुसि त रुॻो सोशल मीडिया बि न आहे। आयशा दारे जो जेका आहे उहा रुॻो सोशल मीडिया न आहे, हालांकि सोशल मीडिया ते एक्टिव आहे, पर उहो परसू करे थी। जेकबाबाद में छा थियो, कंदकोट में छा थियो, दादूअ में छा थियो, इनखे छो जो इहो हिन जो प्रोफेशनल ड्यूटी आहे। ऐं जेकॾहिं इहा हीअ न कंदी त अहिड़ियूं खोड़ जेके आहिनि से इंसानी हक़नि जूं चैंपियंस हलंदी थियूं वञनि वतन, ऐं उन्हनि खे को माण्हू सीरियस वठे ई कोन थो। बिल्कुलु। त अमल लाज़मी आहे तव्हांजे ख़्यालनि जे डिस्प्ले सां गॾोगॾु। बाक़ी जेकर जेसि ताईं हिन वाक़े जो ॾिसो तालुक़ु आहे, पीपल्स पार्टी, हुकूमत, मेयर, फलाणो, इहो रुॻो मड़ी बहानो आहे। असुल टारगेट सिंध आहे। सिंधी माण्हुनि जंहिं पहिरियों तनक़ीद थींदी, भाई ये लोग तो जो है वो लाड़काना, दादू और शिकारपुर से निकलते हैं तो परदेस हो जाता है। हाणे उहे जॾहिं निकिता आहिनि त चवनि था त हे जेके आहिनि जाइल आहिनि या हिननि अचे कब्ज़ा कया आहिनि शहरनि ते। तव्हांखे इहो सभु बहाना आहिनि। टारगेट इहो आहे त सिंधी माण्हुनि जी हिननि वॾनि शहरनि में एंट्री थी वई आहे। हैदराबाद हाणे रिक्लेम करे वरितो आहे सिंधी माण्हुनि, ऐं कराचीअ खे रिक्लेम करे रहिया आहिनि, जेको अॻु हुयो पार्टीशन खां पहिरियों। हाणे हीअ जेके मखसूस बिरादरी आहे, हिन जा तव्हांखे ख़बर आहे त रुॻो 2 ज़िलनि में बरतरी आहे, हिकिड़ी सेंट्रल में बि कोरंगी जंहिंमें पाण वेठा, थोरी खणी ईस्ट में बि इक्वल हुजनि, बाक़ी मलीर में त
ॿियनि कम्यूनिटीज़ जी माण्हुनि जी आहे, वेस्ट में ऐं पंहिंजो साउथ में, त इहो हिननि खे ड्रिज आहे। हाणे लीगल प्रोफेशन में सिंधी हिन शहर में लीगल प्रोफेशन में उन्हनि रिक्लेम कयो आहे 80% सिंधी। हा, मेडिकल जे शोबे में, IT जे शोबे में, सिक्योरिटी जे शोबे में, शादी हालनि में, पेट्रोल पंपनि ते। हाणे ऐं सिंधी माण्हुनि खे ख़बर पई आहे त शहर जे ज़िंदगी जा कहिड़ा फ़ाइदा आहिनि, कहिड़ा मज़ा आहिनि, कहिड़ियूं लिबर्टीज़। हा, उन खे कंटेन करण जे लाइ आए ॾींहुं बहानो आहे। हाणे हिकिड़ो डफर, हिकिड़ो छछोरे क़िस्म जो एंकर आहे, उहो लीडर थी वियो आहे राति विच में। माना हिन क़ौम जी तव्हां साइकी ॾिसो, हिन कम्यूनिटी जी, हा, त हिननि गुज़िरियल 75 सालनि में हिकिड़ो बेनज़ीर भुट्टो, ज़ुल्फ़कार अली भुट्टो, GM सईद पली जे स्टेचर जो सियासतदान पैदा न कयो आहे। बिल्कुलु सही। इहे हादसाती तौर ते जाहिल ॼट, जीअं अदी चयो त हिकिड़ी तारीख़ ते तव्हां मुस्तफ़ा कमाल खे, फारूक सतार खे हिन वठी अचो हिन फोरम ते, हुन खां पुछूं त हुन ज़िंदगी में किताब घणा पढ़िया आहिनि, हुन ज़िंदगीअ जे मुख़्तलिफ़ शोबनि में परफॉर्म छा कयो आहे। हा, इहे असांजा बेचमेट्स आहिनि। जॾहिं असां कराची यूनिवर्सिटी में पढ़ंदा हुआसीं त हीअ जेके MQM जी टॉप लीडरशिप ॾिसो था ऐं जमात इस्लामी जी, असांजा बेचमेट्स आहिनि, असांजा दोस्त आहिनि ज़ाती पर्सन। अच्छा अच्छा। पर सुवालु इहो आहे हिन जी कैपेसिटी छा आहे, इहा असांखे ख़बर आहे। हाणे हिननि खे इहा ॻाल्हि खुखे थी त सिंधी माण्हू हिते अची विया आहिनि। भाई मेयर जी छा मेयर लठ खणी बीठो आहे छा? पीपल्स पार्टी हुकूमत ऐं मेयर जे पासे ते इहो आहे त जेके चेक्स आहिनि या जेके हादसनि खे रुकावट रोकण वारा उपाउ आहिनि, उते हुननि जी जो मसइलो आहे। मिसाल लेबर इंस्पेक्टर आहिनि, एक्साइज इंस्पेक्टर आहिनि, ड्रग इंस्पेक्टर्स आहिनि, जेके बि इंस्पेक्शन जा आहिनि उहे पंहिंजी ड्यूटी सही अदा नथा कनि। उहे इन्हनि इमारतुनि ते हणनि न ऑब्जेक्शन, पर उनखां पोइ जेका हुननि जी पंहिंजी यूनियन आहे उहा छा थी करे, जेका मिलियंस रुपया महीने में चंदो थो मिले, त उन्हनि हिकिड़ो फायर एक्सटिंग्विशर बि न कयो आहे। हे जेके जाली तव्हां दुकाननि जूं अॾावतूं ॾिनियूं आहिनि, उनजी कंहिं परमिशन न आहे, इहा बि ॻाल्हि न कयो। हीअ जेको तव्हां गुल प्लाज़ा विया हूंदो, सभु विया आहियूं, बिल्कुलु उते माना उहो जीअं चवंदा आहिनि त लाहौर में घिटियूं के एतिरियूं सोड़ियूं आहिनि जो 2 माण्हू औरत ऐं मर्द लंघनि, प्यार थियण खां सवाइ ॿियो को चारो नथो रहे। हिते बि इहो आहे, 2 माण्हू अढाई लंघी सघनि था। इहे तव्हां पाण नक्शा पास कयो था। हलो मेयर आहे कसूरवार, हिन शहर जो म्यूनिसिपल कमिश्नर, ख़ुदि मेयर केरु आहे, गवर्नर केरु आहे, म्यूनिसिपल कमिश्नर केरु आहे, वाटर ऐं सीवरेज बोर्ड जो MD केरु आहे, KMC जा 85-90% मुलाज़िम केरु आहिनि, हिननि जा टाउननि जा नाज़िम केरु आहिनि, UC जा नाज़िम केरु आहिनि। बिल्कुलु उहे सभु छुटा। गुल प्लाज़ा मां पाणे ते रहियो आहियां, मास्टन रोड ते पुठियां। अच्छा अच्छा। इन में तव्हां ॾिसो त अॻियां या पोयां हिननि एॾो बंदि करे छॾियो आहे, एॾो बिज़नेस एक्टिविटी कई आहे जो हितां माण्हू लंघी नथो सघे। पुठियां जेको इहो मास्टन रोड आहे पंहिंजो रिम्पा प्लाज़ा जे पोयां, ऐं फ्रंट जेको बंदर रोड ते आहे, हर कुंड हिननि पाण करे छॾी आहे। कोई वापारियुनि खां पुछण वारो कोन्हे, वापारी ख़ुदि गुंडागर्दीअ ते लही आया आहिनि। हिननि जा इनकम टैक्स जा गोशवारा त ॾिसो, इहे जेके कराची चैम्बर्स जा सदर आहिनि, उहिदेदार आहिनि, इन्हनि जा तव्हां जेके आहिनि से गैर क़ानूनी आमदनीअ ते त चेक रखो। सभु पंहिंजूं ज़िमेदारियूं छॾे हुकूमत ज़िमेदार आहे। हुकूमत खे मां चवंदुसि त उहा जेका आहे सा पंहिंजा जेके सिस्टम्स आहिनि उन्हनि खे ठीकु करे ऐं इहो मुस्तक़बिल में हिन खां सिखे। ऐं ॿियो इहो थोरी थोरी ॻाल्हि ते वफ़ाक़ के हवाले करो। अड़े तव्हां आइन पढ़ियो आहे कॾहिं वफ़ाक़ के हवाले करो? माना आइन में का गुंजाइश हुजे या जेको आहे सो को असेंबली जेको कुझु कंदी, सिंध असेंबली कंदी न सूबे जी ॿी ॻाल्हि, उते वञो उन फोरम्स ते तव्हांजा 40-45 माण्हू वेठा आहिनि न, उहे छा अंधा ॿोड़ा आहिनि, गूंगा आहिनि, उहे ॻाल्हाइनि, वोटिंग करायो। बिल्कुलु सही। त हीउ सॼो हिकिड़ी क़ौम खे घेरे करण जो आहे, छो जो क़ौम हाणे ॿाहिरि निकिरी आहे, उहा हिननि सां कॉम्पीट थी करे। मूंखे ॿुधायो, मां तव्हांजे हिन चैनल ते चवां थो, हिननि वटि साना जहिड़ी का डायस्पोरा ऑर्गेनाइज़ेशन आहे, हिननि वटि सिगा जहिड़ी का ऑर्गेनाइज़ेशन आहे, हिननि वटि सिंधी अदबी संगत जहिड़ी ऑर्गेनाइज़ेशन आहे। अड़े हिननि जी त अंजुमन तरक़ी उर्दू बि सिंधी था वेठा संभालियो, उन्हनि खे प्रोटेक्शन उते था ॾियनि। लाड़काणे में उन्हनि जे बिल्डिंग ते कब्ज़ो थियो त असां हुयासीं जेके उन्हनि खे प्रोटेक्ट करे उन्हनि जा कब्ज़ा छॾाए अंजुमन तरक़ी उर्दू खे। जेतिरो हुसामुद्दीन राशिदी उर्दू ॿोलीअ में कमु कयो आहे, एतिरो कंहिं उर्दू स्पीकिंग सिंधीअ में कमु कयो आहे। तव्हां एतिरा मुतनफ़िर आहियो की तव्हांखे शाह जो हिकिड़ो शेर नथो अचे। मूंखे त मीर, दर्द, सौदा, रुसवा, मजनू, फिराक, गालिब
दाग जंहिंजो चयो मां तव्हांखे ॿुधायां थो उन्हनि जी लाइफ छा आहे। वाह त असां मुतसिब आहियूं या मुतसिब तव्हां आहियो? बिल्कुलु सही था चओ, ॾाढी सुठी ॻाल्हि कई। अरे आउं सम्झां थो जिते असांजा क़ौमी मामलात आहिनि पाकिस्तान लेवल ते, सिंध लेवल ते ऐं मुख़ालिफ़ पार्टियूं पाण में विढ़नि थियूं, पर अनफॉर्चुनेटली असां सिंध में पाण हिकिड़े सूबे में ॾिसूं त इलाही सारनि मसइलनि जो शिकार आहियूं। असीं सोचींदा आहियूं त यार बैरूनी क़ुवतूं ॿाहिरां जूं क़ुवतूं आहिनि जेके असांजे सिंध जे अमन खे ख़राबु कनि थियूं, पर असीं ॾिसूं था त असांजे घरनि में बि त जहिड़ा आहिनि, क़बाइली निज़ाम आहे, फ्यूडलिज़म आहे। हर शहर में हर ज़िले में तव्हां ॾिसो त हर ॿिए ॾींहुं नित नओं मसइलो शुरू थिए थो। जिका बाबा जो मसइलो तव्हां ॾिठो, सांगड़ जो तव्हां मसइलो ॾिठो। अवां छा सम्झो थियूं त पाण इन्हनि शयुनि खां कीअं आज़ादु थी सघूं था? बीइंग एन वीमेन एम्पावरमेंट ते तव्हां कमु कंदियूं आहियो ऐं उन्हनि जे प्रोटेक्शन ते कमु कंदियूं आहियो, सोशल मीडिया ते कमु कंदियूं आहियो, वीमेन एक्टिविस्ट आहियो पाण, छा चवणु चाहींदियूं तव्हां? ॾिसो, जॾहिं खां इंसानु रहियो आहे, ॻाल्हि थींदी आहे या जॾहिं वेहकूं थींदियूं आहिनि, कचहरी थींदियूं आहिनि, त जॾहिं खां इंसानु रहियो आहे त नेकी ऐं बदीअ जो तसवुरु रहियो आहे। तकलीफ़ूं, परेशानियूं समाज में वाॻूअ जहिड़ा, बगड़ जहिड़ा इंसाननि जा किरदार रहिया आहिनि, नेकोकार बि किरदार रहिया आहिनि। मां इहो ज़रूरु चवंदसि त मां बीइंग अ सोशल एक्टिविस्ट, बीइंग अ फेमिनिस्ट, मुंहिंजो मर्द सां जहिड़ो ई न आहे। मुंहिंजो मर्द सां जहिड़ो ई न आहे, छो त मर्द मुंहिंजो पीउ बि आहे, भाउ बि आहे, पुटु बि आहे, मुड़ुसु बि आहे, दोस्त बि आहे। ऐं मर्द त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुयो, जंहिंजो ॾिसो दुनिया जी ताक़तवर शख़्सियतनि में नालो आहे। बिल्कुलु। त मुंहिंजो हिन समाज खां सवालु आहे त छा तव्हां जेको पंहिंजे लाइ सही सम्झो था पिया, मर्द समाज में रहंदड़ मर्द बि हिसो आहे, औरत बि हिसो आहे उनजो, जेको पंहिंजे लाइ बहितरु सम्झो था, उहो औरत लाइ छो नथा बहितरु सम्झो? जॾहिं असां इक्वलिटी जी ॻाल्हि था कयूं, असां चऊं था त न ॿ क़दम अॻिते हलूं न पुठिते हलूं, असां तव्हां सां बराबरि हलूं। छो त क़ुर पाक जी सूरत निसा ॾिसो त उन में बि बार बार ज़िक्र बशर जो थियल आहे। बशर आहे उन में, हर सूरत जे उन में लफ़्ज़ अचे थो बशर। बशर ऐं इंसान जो ज़िक्र आहे, इंसान जो ज़िक्र आहे। उन दौर में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में, उन दौर में 14 साल पहिरियों तव्हां तसवुरु कयो त बीबी ख़दीजतुल कुबरा 40 सालनि जी नबी पाक ॾे रिश्तो मोकिलियो पंहिंजी शादीअ जो, ऐं अॼु तव्हांजी धीअ चवे थी पई त मूंखे इज़हार जो हक़ु ॾियो, मूंखे एजुकेशन जो हक़ु ॾियो, मूंखे घर में फ़र्द तस्लीम कयो, मूंखे ॻाल्हाइण जो हक़ु ॾियो। तव्हां उनखे घर में पंहिंजी ज़ाल खे घर धियाणीअ जो हक़ु नथा ॾियो। फ़ैसलनि में उनखे फ़ैसला साज़ीअ जो इख़्तियार न आहे, उनखे को बि इख़्तियार न आहे त पंहिंजे लाइ छा सोचे। तव्हां उनखे सिर्फ़ु इहो चई त घर तोखे हलाइणो आहे, बसि उनखे कमनि में हिकिड़ो तव्हांखे मुफ़्त जो मज़दूर मिली वियो आहे जेको तव्हां लाइ कमु करे थो पियो। तव्हां चओ था मर्द ॿाहिरां कमाए थो ऐं जंहिं महिल अचे थो त रिलैक्स थिए थो न, उनखे सभु कुझु कयल करतियल उनखे बेड ते मिले थो न, टेबल ते मिले थो न, त हू तव्हां सां गॾु मज़दूर आहे, हू तव्हां सां गॾु कमु करे थी। तव्हां ॿाहिरि जा कमु कयो था ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीसनि में आहे, क़ुर पाक में आहे, न तव्हां ला खे मञो था पाकिस्तान जे खे, न तव्हां शरीयत खे मञो था। हाणे मौलाना फज़लुर रहमान जो बयानु आयो, तव्हां ॾिठो स्टेटमेंट असेंबलीअ में, त हू कानून जी रिट खे चैलेंज करे पियो त मां 16 सालनि जी, 15 सालनि जी, 10 सालनि जी छोकिरीअ जी शादी कराईंदुसि ऐं मां पाण उन में वेंदुसि ऐं मां तव्हांजे कानून खे चैलेंज कयां थो, चैलेंज कयां थो। मूंखे हैरत थी इन ॻाल्हि जी त तव्हां हिकिड़े इनोसेंट ॿारु जेको आहे, जेको 10 सालनि जो ॿारु आहे, जेको पीउ माउ ते डिपेंडिंग आहे, जंहिंखे माशी सघ कोन्हे घर हलाइण जी, तव्हां उनजी शादी जी ॻाल्हि था कयो। बिल्कुलु सही। उन ॿार जी शादी जी ॻाल्हि था कयो ऐं जंहिं महिल उहा पंहिंजो शादी करे थी पई, उहा घर नथी हलाए सघे त वरी पोइ उन जूं डिवोर्सिस थियनि थियूं पियूं। ईअं ई हिकिड़ी पंहिंजो शादीअ जो मामिलो हुयो जेको नवाबशाह में थियो आहे, काज़ी अहमद में केस थियो आहे, त नज़ीरान जतोई जो केस थियो आहे।
उनजो कज़न उनजो मासात फयाज़ जो ई रिश्तो घुरे पियो, वालदेन छोकिरी इनकार कयो उन खोसो ट्राइब सां छोकिरे सां शादी कई ऐं बदकिस्मती सां असांजे क़बाइली जेको सोचूं आहिनि, जेकी असांजी मेंटेलिटी आहे न वेहिजी वई आहे। हा असां गैरत जेकी आहे पाण में न ॻोल्हे लधी आहे त मूंखे कीअं दुरुस्त करिणो आहे। मुंहिंजी गैरत इहा हुजे त मां पाण में ख़ामियूं ख़ूबियूं ॾिसां, मां पाण खे दुरुस्त कयां, मां परफेक्ट कयां, मां पाण। हू चए थो मुंहिंजी गैरत औरत आहे, औरत खे पाण पंहिंजी गैरत आहे। तव्हां हुनखे पंहिंजी गैरत न सम्झो, तव्हां हुनखे पंहिंजी रिस्पेक्ट ॾियो, तव्हां हुनखे हक़ ॾियो जेके आइनी हक़ आहिनि। उहो ई डिमांड करे थी पई। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस ॾिसो त हुन में हक़ मिलियल आहे औरत खे त हू शादी करे सघे थी पई, मर्द खे बि राइट मिलियल आहे, बराबरीअ जो राइट आहे इहो। त हुन जॾहिं शादी कई त उन खोसो ट्राइब जूं 2 छोकिरियूं खयूं वयूं, औरत जे बदिले 2 छोकिरियूं खयूं वयूं। उन छोकिरे जे प्रेशर पियो, क़बाइली जागीरदारी प्रेशर पियो, उहा ज़ाल मोटाए ॾिनी ऐं कोर्ट में श्योरिटी ॾियण खां पोइ उनजे पीउ जेको आहे उनखे क़तल कयो नज़ीरा खे ऐं पाण वरी चवे पियो त मुंहिंजे बिहाफ ते FIR रजिस्टर थिए। इन केस खे मूं ॾिठो ऐं मुंहिंजी शबीर सेठार SSP सां ॻाल्हि ॿोल थी ऐं उन बि इनखे तमामु घणो हाणे जीअं तव्हां ॾिसो, मां हिन ते ज़रूरु ॻाल्हाईंदसि त जीअं हाणे असांजा नौजवान नसल में शऊर अचे थो, बाशऊर थियनि था, पढ़ियल लिखियल सम्झनि था पिया, त उहे असांजे पुलिस में बि चेंजिंग आई आहे ऐं उन्हनि सम्झो त न बिल्कुलु ही क़तल आहे, मर्डर आहे ऐं हिन में पीउ जेको आहे मुलविस आहे ऐं पीउ हिन में जेको आहे त उनजी पूरी मतिलबु प्लानिंग हुई त मां फरियादी थियां ऐं मुंहिंजो भाइटियो जेको आहे त उहो अक्यूज़ड थिए ऐं कुझु ॾींहंनि खां पोइ मेड़ मिंथ काफ़िला वञनि, जिरगो थी वञे, ठाह थी वञे ऐं खून ईअं लुड़ी वञे। बट उन्हनि बिहाफ ऑफ स्टेट FIR रजिस्टर कई। ईअं इन केस खां अलावा एॾो दर्दनाक केस जेको थियो सांगड़ में, तमामु वॾो न जैकबाबाद में, मूंखे तकलीफ़ थी रही आहे त पुलिस डिपार्टमेंट में आई एम सो सॉरी मां चवां थी पई त अहिड़ा बगड़ वेठा आहिनि, अहिड़ा वेशी वेठा आहिनि जेको इंसाफ़ ॾियण जो इदारो आहे, जेको माण्हुनि में अमन पैदा करण जो इदारो आहे, जेको अकाउंटेबिलिटी रखण जो इदारो आहे, त उन में हिकिड़ी छोकिरीअ खे विदाउट FIR तव्हां खणी अचो था पिया। पुलिस मुंहिंजे ख़्याल में सिंध, पंजाब, बलोचिस्तान, ख़ैबर पख्तूनख्वा में इहो ई ट्रेंड आहे त अक्यूज़ड मर्द नथो मिले, उनजी औरतूं खणो। ऐं हाणे ट्रेंड इहो थियो आहे पंजाब ऐं सिंध में यंग छोकिरियूं जेके 16 इयर्स जूं आहिनि, 18 इयर्स जूं आहिनि, उहे लॉकअप करनि था पिया, विदाउट FIR रखनि था पिया। SSP तक खे ख़बर नथी पवे पई ऐं पाण में जेको आहे रिश्वत जो जेको आहे हले थो पियो उन्हनि जो सिलसिलो ऐं पोइ छोकिरियूं छॾियूं वञनि थियूं। उन छोकिरी सां गैंग रेप थियो आहे, 6-8 ॼणनि उन्हनि सां गैंग रेप कयो आहे, उन्हनि जूं वालियूं लाथी वयूं आहिनि। उन केस ते खे बि मूं फॉलो कयो त उनजी जेको आहे बिहाफ ऑफ पंहिंजो पेरेंट्स FIR थी वई, अक्यूज़ड गिरफ़्तार थी आहे ऐं उन्हनि जो जेको आहे FI तरफ़ जेको आहे केस थी वियो। पर छा इहो सवाल न आहे त असांजी औरत जेको आहे किथे बि जेकी आहे त उहा महफ़ूज़ न आहे रही। हरासमेंट स्कूल, कॉलेजिस, ऑफिसिस, मीडिया चैनल्स, शो बिज़नेस, मदरसनि तक में, मदरसनि में जेको आहे त ख़ुताबिन खे ख़ैरपुर में वाक़ियो थियो आहे त हिकिड़े ॿार, असां अगरि औरत जी ॻाल्हि था कयूं त मां ॿारनि जी बि ॻाल्हि कंदसि, बिल्कुलु त सही उनजो ॻाल्हि रेप आहे। थियो आहे। बिल्कुलु ॾाढा सुठा ऐं मां सम्झां थो अहम पॉइंट आहिनि जिन खे हाईलाइट करियो था, इन्हनि ते सोच करण ऐं गौर फ़िक्र करण जी ज़रूरत है। नाज़रीन पाणी ते वठंदा ब्रेक खां पोइ अवां सां वरी मुलाक़ात थिए थी। स्टे ट्यून्ड, स्टे विद अस। वेलकम बैक नाज़रीन। हिकिड़ी ॾींहुं ईसाईअ खां पोइ अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। साईं इनाम साहिबु, अव्हीं माशाअल्लाह सोशल मीडिया ते एक्टिव रहो था, पर अवां जी जेका नीच आहे ख़ासि तौर ते उहा आहे अदब, सियासत बि, इन खां पोइ तालीम ते घणो गौर फ़िक्र करियो था। रीसेंट असां ॾिठो त मुख़्तलिफ़ शहरनि में अदबी मेला थिया, पर अदबी मेलनि जी एॾी त बछाड़ थी ऐं एॾी त रवानगी थी, हिकु मेले पुठियां ॿियो मेलो। नौजवान त यकीनन उते उन्हनि इंजॉय कयो, पर इते तनक़ीद बि भरपूर तरीक़े सां थी त बाबा ही जेके अदबी मेला करियो था, असांजो सभ खां पहिरियों सुवाल इहो आहे त इहो कहिड़ी शइ में कारआमद आहे? अवां उहे शयूं पॉज़िटिव ॾेखारियो था जेका असांजी सिंध चाहे थी। छा सिंध खे आज़ादी जी तरफ़ वठी वञो था? छा नौजवाननि जे लाइ अहिड़ा सुजाग प्रोग्राम, कॉन्फ्रेंस, मतिलबु अदबी के टॉक्स करियो था जेके फ़ाइदेमंद हुजनि? रुगो मौसीक़ी करायो था, उहे साॻिया माण्हू रिपीट था थियनि, साॻा अमल रिपीट था थियनि। माण्हुनि जो चवणु आहे त हीउ रुगो पैसा उगाइण जो हिकिड़ो अमल आहे। छा चवणु चाहींदा? ॾिसो, बुनियादी तौर ते इहा जेका एक्टिविटी आहे
उन जो पॉज़िटिव पहलू इहो आहे त हिकु त मुख़्तलिफ़ हल्कनि मां मुख़्तलिफ़ मुल्कनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां माण्हू अचनि था, दोस्त गॾु थियनि था, हिक ॿिए सां इंटरेक्ट कनि था, की हिननि में 5 ॻाल्हियूं सुठियूं ॿुधण जे लाइ बि मिलनि थियूं, माण्हुनि में मोटिवेशन थिए थी ऐं थोरी इकोनॉमिक एक्टिविटी बि थिए थी। इहे हिन जा पॉज़िटिव पहलू आहिनि। नेगेटिव पहलू इहे आहिनि त इन्हनि जा मौज़ू उहे साॻिया साॻिया आहिनि। या लिटरेचर फेस्टिवल, साइंस ते छो नथो फेस्टिवल थिए, बिज़टेक ते छो नथो थिए, मॉडर्न कम्युनिकेशन सिस्टम्स ते छो नथो थिए, ॿिया जेके डिजिटलाइजेशन ते छो नथो थिए, स्टार्टअप्स ते छो नथो थिए, जेके नयूं इजादात थियनि थियूं उन्हनि ते छो नथो थिए। छाकाणि जो उन्हनि माण्हुनि खे तव्हां इनकरेज नथा कयो, तव्हां रुॻो शाइरनि अदीबनि जे कढायो, इन करे 1.5 लख तव्हांजा शाइर थी विया आहिनि सिंध में, साइंसदान 10 कोन्हनि, मुआशी माहिर तव्हांखे मिलनि कोन था, सोशियोलॉजिस्ट नथा मिलनि। त तव्हां इहे पैसा जेकॾहिं ॿिए पासे बि ख़र्चु कयो त उनजा शायदि नतीजा बहितर अचनि। ॿियो त उहे साॻिया माण्हू हिकिड़ा 5-7 आहिनि, उहे को अलाए कोई स्टाम्प पेपर ते उन्हनि जो कोई MOU साइन थियल आहे अलाए छा, मां यकीन सां ॿुधायां न उहे पाण किताब ई कोन था पढ़नि। ऐं जेको माण्हू पढ़ंदो कोन उहो ॿुधाईंदो छा? बिल्कुलु ईअं। जेको माण्हू सोसाइटीअ में हेठि वेंदो कोन उहो जेको आहे सो सोसाइटी खे कंट्रीब्यूट छा कंदो? बिल्कुलु सही। ऐं हिते तव्हां ॾिसो उन्हनि जी अजारादारी आहे ऐं हिकिड़ो ख़ासि क़िस्म जो मौक़ुफ़ आहे, उहो प्रोमोट ऐं प्रोजेक्ट थिए थो। कैन यू इमेजिन त कराची जे हिकिड़े इदारे खे 65 करोड़ रुपया था मिलनि। 65 करोड़ मां को 10 खनि सुठा इदारा ऑल टाइम ठही सघनि था मुख़्तलिफ़ फील्ड्स ते। नो डाउट 6-7 करोड़ रुपया तव्हां बैंक में रखो, उन मां जेको इंट्रस्ट मिलंदो उन में 10-15 माण्हुनि जे उन ते ॿधल इदारो ख़ुदि उन्हनि पैसनि मां हली वेंदो। बिल्कुलु अहिड़ी तरह कंहिं आर्ट्स काउंसिल खे 5 करोड़, कंहिंखे 7 करोड़, कंहिंखे 2 करोड़, कंहिंखे 10 करोड़। ऐं पोइ हे जेके जीअं न मखियूं अचे मिठाण ते किरंदियूं आहिनि, तीअं पोइ हुन में कुझु असांजा आहिनि उहे अचे था किरनि, उन्हनि हिन खे एक्टिविटी इकोनॉमिक एक्टिविटी बणाए छॾी आहे। मूंखे उन्हनि मां शुमार कयो वेंदो आहे जेके इन्हनि ते तनक़ीद कनि था। ऐं हिकिड़ो इहो पहलू आहे त पाण खे नथा सॾनि तॾहिं हुन ते तनक़ीद थो करे। हालांकि मूंखे 2-3 हिकिड़ा दोस्त सॾींदा आहिनि, मां वेंदो आहियां, पर मां उन्हनि खे पंहिंजो मौक़ुफ़ इहो ई ॾींदो आहियां जेको हिते पियो ॾियां। ऐं थोरो कुझु 2-4 माण्हू ॿिया सड़ंदा आहिनि, उनजे करे बि वेंदो आहियां त बाबा चङो भला आहे तव्हांखे बि। पर उसूली तौर ते इन्हनि मेलनि जे बजाए चंद मेला थियणु खपनि। इहे पैसा सॼा ख़र्च थियणु खपनि इदारनि ते। म्यूज़िक ते इदारो ठाहियो, स्टार्टअप ते इदारो ठाहियो, नयूं ॿारनि जे काउंसलिंग ते इदारो ठाहियो, जेके नए दौर में तव्हांखे कनेक्ट करे खणी हलनि। हे त 100% हिकिड़ो बिज़नेस थी पियो आहे। उन बिज़नेस में जेको आहे सो तव्हां ॾिसंदव त कूड़ा बिल, कूड़ा वाउचर, सॼो जेको आहे सो, ऐं इन जो नेगेटिव तरीन जेको पहलू आहे त इन्हनि मां हिकिड़ो बि अचे हिसाब किताब नथो ॾिए त भाउ असांखे घणा करोड़ मिलिया, किथां किथां मिलिया, ऐं असां उहे कीअं ख़र्चु कया, ऐं असांजी हीअ बचत आहे, इहा जेका असांजी ऑर्गेनाइज़ेशन ते ख़र्चु थी थिए। बिल्कुलु सही। हिसाब कुझु बि ॾियणो न आहे, बाक़ी क़ौम खे ख़ुतबा ॾेई पोइ छो थो असर ई कोन थो थिए माण्हुनि ते। बिल्कुलु सही। माण्हू हाणे चवंदा अदीब वांदनि जी हिकिड़ी फ़ौज आहे जंहिंजो को निकमनि आहिनि, नाकारा शाइर आहिनि, जेके पिया था सॼो ॾींहुं जेको अजीब ग़रीब ॻाल्हियूं कनि, हिन जो को कंट्रीब्यूशन सोसाइटी में आहे। असांजी अव्हांजी गुफ़्तगू मां हिकिड़ो क्रॉस क्वेश्चन आहे, 2 पहलू आहिनि। छा अव्हीं सम्झो था त जेके मिनिस्ट्रीज़ आहिनि उहे कंसर्न माण्हुनि वटि आहिनि जेके ॼाणू आहिनि? फॉर एग्ज़ाम्पल आउं एंकर आहियां, कंहिं अहिड़ी डमी माण्हू खे विहारे छॾनि जंहिंखे ख़बर ई न हुजे, छा अहिड़े क़िस्म जा मिसाल मिलनि था? ॿियो त यूनिवर्सिटीज़ में तमामु घणो सिफ़ारशी कल्चर हले थो, जेके अहम सीटूं आहिनि ख़ासि तौर ते VCs जूं, उहे बि ईअं ई ॾिनियूं वञनि थियूं। इन बाबति छा ख़्यालु तव्हांजो? ॾिसो, हाणे मां तव्हांखे पंहिंजो मिसाल थो सर, वे बैक 1988-89 में मां असिस्टेंट डायरेक्टर जे लाइ क्वालिफाई कयो कल्चर डिपार्टमेंट। ज़बरदस्त। हिन वक़्तु मां हुन जो सेक्रेटरी हुजां। 88 सम्झो था, मां तक़रीबन 35 साल। बिल्कुलु एग्ज़ैक्टली। हा। त पर उहो हिकिड़ो उन दौर जो मुशीर हो, उनखे पंहिंजा भाइटिया मासा त सोट खणाइणा हुआ, हुनजे करे मां हुयुसि, केर शौकत हो, जावेद भुट्टो हो, इहे सभु असां थियासीं। उन्हनि खे पोइ करे उहो पंहिंजा सिफ़ारिश ते माण्हू आंदो। त मिसाल कल्चर डिपार्टमेंट आहे, ॿिया असांजा इदारा आहिनि,
उहे हिकिड़े ख़ासि हिकिड़ी ग्रुप आहे, कार्टेल आहे। कार्टेल ख़बर अथव छा खे चइबो आहे? कार्टेल उन्हनि माण्हुनि खे चइबो आहे जिन खे गुंडागर्दीअ समेत सभु अख़्तियार हूंदा आहिनि ऐं पंहिंजा फ़ैसिला डिक्टेट कराईंदा आहिनि। उहे ई माण्हू जेके आहिनि से वरी उहे अपॉइंट था कराइनि मुख़्तलिफ़ इदारनि में। वा तूं चेयरमैन थी वञ, तूं डायरेक्टर थी वञ, तूं DG थी वञ, तूं VC थी वञ। हाणे इन्हनि माण्हुनि जे करे तव्हां जीअं चयो यूनिवर्सिटियुनि जो हाल इहो आहे जो यूनिवर्सिटी जो ग्रेजुएट असांजो उहो पंहिंजे लाइ जॉब नथो हासिलु करे सघे। यूनिवर्सिटीअ जो उस्ताद जेको आहे, हाणे हिकिड़ो त हथ खणी पिटिजे उस्तादनि खे, बाक़ी ॿियो को असांखे को रस्तो न बचियो आहे त असांजे कंप्लेंट्स खे एड्रेस कनि। अड़े भाई तव्हां इंतिज़ामी पोस्टुनि जे कॾहिं छो अचे किरिया आहियो? जेके तव्हां चयो न VC ऐं इन क़िस्म जा इहे माण्हू, इहे सिर्फ़ु इन जे करे आहे त उहो पढ़ाइणो न पवे। पढ़ाइण में छो जो तकलीफ़ आहे, शागिर्द हाणे क्वेश्चन कनि था, शागिर्द वधीक होशियार थी विया आहिनि, नेट उन्हनि खे वधीक एजाइल करे छॾियो आहे। उन जे करे उस्तादनि खे इहो आहे त हाणे क्लासनि में न वञूं, इन जे बजाए इंतिज़ामी उहिदनि ते हुजूं, सहूलियतूं बि हुजनि, नौकर बि हुजनि, अलाउंसिस बि हुजनि, मथे की कमाई बि हुजे ऐं लय बि हुजे सोसाइटीअ में। हाणे जॾहिं कंहिं समाज में उस्ताद जो डायरेक्शन इहो थी वञे त उहो समाज केॾांहुं वेंदो? बिल्कुलु सही था चओ। हाणे मां तव्हांखे ॿुधायां थो, हिन दौर में कुझु चङा VC बि अपॉइंट थिया आहिनि, कुझु मेरिट ते बि थिया आहिनि। उन जे कॾहिं उस्ताद बारियूं वेठा आहिनि इदारनि में। हाणे ख़ैरपुर यूनिवर्सिटीअ में हिकिड़ो लाइक़ु नौजवान आयो आहे, लाड़काणे में ई नौजवान आयो आहे, सिंध यूनिवर्सिटीअ में निस्बतन बहितर माण्हू आयो आहे। 8-10 जेके मीरपुर ख़ासि यूनिवर्सिटी में, इहे मुंहिंजा सभु बैचमेट्स आहिनि, यूनिवर्सिटी में गॾु पढ़िया आहिनि। तंहिंजे करे मां उन्हनि खे सुञाणा थो त केतिरा बहितर आहिनि। पर उन्हनि खे साॻिया उस्ताद हलणु नथा ॾियनि ऐं हुकूमत इन ॻाल्हि जो नोटिस नथी वठे। हिन महिल तव्हांजा जेके यूनिवर्सिटियूं आहिनि उहे सिर्फ़ु इन जे करे नथियूं हलनि, शागिर्द सीरियस थियो आहे पहिरियों दफ़ो पढ़ण जे लाइ, छो जो हुनखे ख़बर आहे त मुंहिंजो कैरियर हाणे पढ़ण सां आहे। हिनखे जेको आहे सो टेक्नोलॉजी होशियारु कयो आहे त बाबा तोखे पंहिंजी महिनत करणी पए। अहिड़ी तरह ॿिया जेके हिन वरी बि मुलाज़िम वग़ैरह इहे सभु कंहिं न कंहिं हंध ताईं सीरियस थिया आहिनि। नॉन सीरियस हाणे वरी उस्ताद थी विया, उहो चए थो मां क्लास में वेंदुसि ई कोन। एसोसिएट प्रोफेसर ऐं उनखां मथे जे लेवल जा जेके उस्ताद आहिनि उहे उन्हनि जा क्लास हाणे रिसर्च एसोसिएट था वठनि या रिसर्च असिस्टेंट था वठनि। हुकूमत खे इन सिलसिले में जामिया पॉलिसी ठाहिणु खपे। HEC जेका आहे, HEC में उहा हिकिड़े अहिड़े माण्हूअ जे हवाले ई 10-15 साल जो जंहिंजो इन सां दिलचस्पी कोन रही त HEC जो मैंडेट छा आहे, उनखे फ़ाल कनि। इन जे जा जेके यूनिवर्सिटी एक्ट आहे उन में तरमीम कनि ऐं उस्तादनि खे पाबंद कनि। तव्हां ॾिसंदव इहे ई इदारा ॿिए तरीक़े सां कमु कंदा। बिल्कुलु ठीकु। अच्छा इनाम साहिबु, अव्हां जी ॻाल्हि मां कुझु क्रॉस क्वेश्चन आहिनि, मां अदी ॾांहुं वेंदुसि, उन खां पोइ वरी तव्हां ॾांहुं ईंदासीं। अदी हाणे कुझु ॾींहं पहिरियां IG सिंध साहिबु स्टैंडिंग कमेटी में चयो त प्रिया कुमारी जेको तमामु घणो साल अॻु जो मसइलो आहे, नंढड़ी संगदार मां उहा अगवा थी, उन बाबति चयो त हीअ राहिब शर वटि आहे। जॾहिं त राहिब शर उन ॻाल्हि जी बयान जी तरदीद कई, उन मथां हमिलो बि थियो, हू फ़रार थी वियो। छा सम्झो थियूं त इन ॻाल्हि में केतिरी सदाकत आहे? IG सिंध चाहे छा थो? छा सम्झो थियूं त सिंध हुकूमत जे पुलिस जे वस में ई न आहे त प्रिया कुमारी खे आज़ादु कराइनि, या हक़ीक़त में उहा वीचारी किथे आहे, उहा ॿारड़ी कंहिं वटि आहे बि या न आहे, कहिड़े हाल में? इहा ॻाल्हि प्रचार करण इन जे वस में न आहे, वस खां ॿाहिरि आहे ॻाल्हि। इन बाबति छा चवंदो? ॾिसो इम्तियाज़, मां प्रिया कुमारी जे घर बि वई आहियां संगरार। मां उन्हनि जे सखर जे घर बि वई आहियां, उन्हनि जे पेरेंट्स सां बि मिलिया आहिनि। हिकु त हुननि जो तालुक़ु अक़लियत सां आहे, इन करे हू ॾाढा तकलीफ़ में आहिनि। हू महसूसु करनि था त असां अक़लियत में आहियूं, तॾहिं असां ते इहे ॻाल्हियूं थियनि थियूं, हमला थियनि था, असांजूं नियाणियूं वञनि थियूं, खमजनि थियूं, कुझु बि थी रहियो आहे उन्हनि सां, जेके ज़्यादतियूं थी रहियूं आहिनि। त इन में पुलिस, गवर्नमेंट या आम माण्हू सिंध जो या इंटेलेक्चुअल या एक्टिविस्ट संजीदा न आहिनि। पर यकीन कयो त एक्टिविस्ट, सोशल मीडिया, इंटेलेक्चुअल या गवर्नमेंट बि हुजे, उन्हनि सां प्यार करे थी पई अक़लियत सां। छो त अक़लियत जो असुलु रहवासी सिंध जा आहिनि, सिंध जा मालिक आहिनि, सिंध जा मालिक आहिनि। मोहन जे दड़े जी तव्हां ॾिसो तारीख़,
त हू सिंध जा मालिक आहे। मां चवंदसि तूं पाण खे अक़लियत न सम्झनि, अक़लियत न सम्झनि, हू असां सां गॾु शरीक आहिनि बराबरि जा। एतिरा साल थी विया आहिनि, जंहिं ट्रामा मां हुन जा वालदेन गुज़रिया हूंदा तसवुर नथा करे सघो। बिल्कुलु सही। उहा छोकिरी हाणे जवान थी वई हूंदी, सबीले विरहाईंदे उहा वई हली। पहिरियां सखर जे SSP वटि जांच हुई, इरफान समो हुयो SSP, उन्हनि रिपोर्ट ॾिनी त उहा मतिलबु आहे ई कोन। उन खां पोइ रिपोर्ट आई त हू पंजाब वियल आहे। इंक्वायरी कमेटियूं बि वेठियूं, जुडिशल इंक्वायरी बि थी, सभु कुझु थियो, जांच कमेटियूं बि वेठियूं, IG सिंध पारां बि वेठियूं, DIGs बि वेठा, नाला मां कोन खणंदसि। कॾहिं चयूं त पंजाब में आहे, कॾहिं चयूं त खाना बदोशन वटि आहे, ऐं मुकमल हीअं थी वियो आहे। हाणे उन में असांखे इहो ॾिसणो पवंदो त छा सिंध गवर्नमेंट इंट्रस्टेड आहे। बिल्कुलु घरू जेको मिनिस्टर आहे उहो इंट्रस्टेड आहे त छोकिरी बाज़ियाब थिए। का बि गवर्नमेंट न चाहींदी त उन्हनि जो जेको माण्हू खंभियल आहे उहो अक़लियत मां आहे, ॿार आहे, मासूम आहे, न्याणी आहे, उहा न मिले, न मिले। ऐं उनजो प्रेशर बि आहे। IG सिंध गुलाम नबी मेमण हुयो या हाणे पंहिंजो आहे ओढो साहब, उन ते प्रेशर आहे त छोकिरी बाज़ियाब करायो। पर ओचितो इहो मौक़िफ़ स्टैंडिंग कमेटीअ में ॾियणु, सेनेट जी स्टैंडिंग कमेटीअ में त IG साहब जी तरफ़ां त छोकिरी राहिब शर वटि आहे रौंतीअ में, कचे में, त असांखे तहजुब में विझी छॾियऊं। हिकु त छा इन जा बेनिफिट छा निकिरंदा, लॉस छा थींदो, छा उन्हनि खे ख़बर पइजी वेंदी त अगरि असांजो फॉर एग्ज़ाम्पल हू आहिनि राहिब शहर वटि छोकिरी आहे ऐं IG साहब सच चवे थो त हू अवेयर थी वेंदो। ॿुधायो वियो त हुन खाना बदोशन खां रोक रक़म में वरिती आहे, हू अवेयर थी वेंदो ऐं कंहिं ॿिए टोले खे ॾेई छॾींदो जॾहिं हू चवे थो त मां न्याणियूं औरतूं खमंदो ई न आहियां, या उनखे ख़तमु करे छॾींदो। उनजी ज़िंदगी खे बि नुक़सानु आहे। त एॾो इमचोर बयान जी असां तवको न पिया कयूं त अचे हा। अगरि इहे शयूं आहिनि बि शयूं त इहे रखियूं वञनि हा, ऐं इन्हनि खे असांखे इहो आहे त असांजी जेकी छोकिरी आहे सिंधी प्रिया कुमारी बाज़ियाब कराई वञे। ऐं उहा रौंती कचे में बिल्कुलु ऑपरेशन हले थो हिन वक़्तु। 5-6 ज़िलनि जी पुलिस आहे, SSP आहिनि, उहे कोशिशूं करे रहिया आहिनि। इन टच आहियां मां उन्हनि सां त उहे कोशिशूं करे रहिया आहिनि। पर इहा जेकी स्टेटमेंट हुई इहा ॾियणु मुंहिंजे ख़्याल में हिकु सवालिया निशान आहे, ग़ैर ज़िमेदाराना आहे। पर वरी बि जेको आहे त असांजे होम मिनिस्टर जो बयानात अचनि था पिया त असां सीरियस आहियूं। IG साहब सां पंहिंजो अक़लियत जे माण्हुनि जी कल्ह मीटिंग थी आहे ऐं उन्हनि खे सॼो ब्रीफ कयो वियो आहे। मां हिन चैनल ते या हिन चेयर ते वेही मां को गैर रिस्पॉन्सिबल गैर ज़िम्मेवाराना जवाबु न ॾींदसि, पर मां इहो रिक्वेस्ट कंदमि गवर्नमेंट खे त उन्हनि जी जेकी आहे जेकियूं बि कोशिशूं आहिनि, तव्हां जेकियूं बि सहूलियतूं आहिनि अगरि पुलिस खे ॾियणु चाहियो, उहो जेको बि सच आहे उहो निर्वार थियणु खपे, उहो वाज़े थियणु खपे त प्रिया कुमारी ज़िंदा आहे या न आहे, त उहा जल्द बाज़ियाब थिए। ऐं जेको असांजे सिंधियुनि माण्हुनि में समाजी हलकनि में जेको माना हिकिड़ो तकलीफ़ वारो सबबु आहे त असांजूं न्याणियूं खमिजी वञनि थियूं, मोटनि नथियूं पियूं, उहा बि सिंध जी न्याणी आहे न, उहा बि सिंध जी न्याणी आहे, तव्हां असांजी न्याणी आहे, मोटनि नथियूं पियूं वापसि। छा हुन में गवर्नमेंट इंट्रस्ट न आहे? त गवर्नमेंट इंट्रस्टिंग आहे, उन वक़्तनि ब वक़्तनि अहिड़ियूं पॉलिसी ठाहियूं आहिनि, जांच कमेटियूं ठाहियूं आहिनि, पर इहो बयानु जेको आहे गैर ज़िम्मेवारो न ॾियणु खपे। हा, तव्हां वटि अगरि आहिनि बि शयूं इहे शयूं त बाख़बर आहियो त तव्हां सोचो आहे त हुन ॿारड़ी जी ज़िंदगी खे को कुझु न थींदो। इन जे करे असां छा गुज़रंदी हूंदी, वरी बि असां डिमांड कंदासीं त फेयर इन जी इंक्वायरी कई वञे, जांच कमेटी जा नाला डिस्क्लोज करे कया वञनि जेके इन ते कमु करे रहिया आहिनि, ऐं जल्द अज़ जल्द जेको आहे इहो जेको अक़लियत में हिकु तकलीफ़ वारो सबबु हले थो त हू अक़लियत आहिनि ऐं तॾहिं उनजे मसइलनि खे नथो संजीदा सां ॾिठो वञे त उनजी न्याणी बाज़ियाब कराई वञे। बिल्कुलु सही। नाज़रीन, पाण वठंदासीं ब्रेक खां पोइ अव्हां सां वरी मुलाक़ात थिए थी। स्टे ट्यून्ड, स्टे विद अस। वेलकम बैक नाज़रीन, हिकु नंढड़ी साईअ खां पोइ अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। अदी आऊं सम्झां थो त पाण इन्हनि सिंध जे इशूज़ ते त ज़रूरु ॻाल्हाईंदासीं, पर इनाम साहिब खां आऊं इहो बि ज़रूरु पुछणु चाहींदुसि, जिते तव्हां विमेन एक्टिविस्ट आहियो उते ई जिते औरतूं असां संजीदा करणु चाहियूं था, उन्हनि खे एक्टिव करणु चाहियूं था, उते ई हिकिड़ो शागिर्द सियासत बि हिकिड़ो वॾो अलमियो आहे। इनाम साहिब,
ॻाल्हि खे ॻंढींदे अवां ॾांहुं ईंदुसि, शागिर्द सियासत तमामु घणे वक़्त खां ग़ैर फ़ाल आहे, माना उहा बहाल थी न सघी आहे। असां अॻूणे दौर में, पुठियनि दौरनि में यकीनन अवां इन ॻाल्हि खां मुतफ़िक़ बि थींदो त शागिर्द सियासत मां ई लीडर निकिरंदा, हिन वक़्त ताईं बहाल न थी सघी आहे। गाहे बगाहे वक़्तनि फ़वक़्तनि इहा ॻाल्हि थींदी रही आहे। शागिर्दनि जे पारां इहो मौक़फ़ अख़्तियार कयो वियो आहे त बाबा इन खे बहाल कयो। रीसेंट बि इन ते ॻाल्हि ॿोल थी, पर 10,000 जो ॾंड विधो वियो ऐं उन ॻाल्हि खे रोकथाम जे लाइ मजबूर कयो। इन बाबति छा चवणु चाहींदो? शागिर्द सियासत केतिरी मुफ़ीद साबित थी सघे थी इन द केस ऑफ, इन द सेंस ऑफ लीडरशिप, प्लीज़? जेकॾहिं उनखे ज़िम्मेवारीअ सां ऐं कानून जे दायरे में इजाज़त ॾिनी वञे त इहा तमामु घणी मुफ़ीद थी सघे थी। तव्हां जेके बि बरे सग़ीर जा या दुनिया में तव्हां ॾिसंदव जेके वॾा लीडर्स हुया, उन्हनि में वॾी अक्सरियत शागिर्द सियासत जे राउट सां ई पॉलिटिकल मेन स्ट्रीम में आई। मिसाल तौर ते मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ई ख़ुदि ऑक्सफर्ड यूनिवर्सिटी जी जेका डिबेटिंग सोसाइटी हुई उनजी सदर हुई। अहिड़ी तरह भुट्टो साहिबु हो बर्कले यूनिवर्सिटी में, या केतिरा ई मिसाल आहिनि। ख़ुदि असांजो जन्हा साहिबु उहो पंहिंजे पॉलिटिकल पंहिंजो शागिर्दीअ जे दौरान पॉलिटिकली ॾाढो एक्टिव हो ऐं इन जा असांखे तमामु सुठा जेको आहे सो पाकिस्तान जे सियासत में मिसाल नज़र आया। मेराज मोहम्मद ख़ान हो, जय रहीम हो, मुबशर हसन हो, अलाए केतिरा माण्हू हुआ। तव्हांजो हिन कराची जो जेको एडमिनिस्ट्रेटर या मेयर हो फ़हीम ज़मान हो, मुंहिंजो क्लास फेलो हो। इहे जेके इवन MQM जी जेका टॉप लीडरशिप आहे, इहे सभु स्टूडेंट पॉलिटिक्स मां आयल आहिनि। जमात इस्लामीअ जा ऐं कॉम्पर्स पार्टियूं आहिनि, उहे तक़रीबन जेके बि हिन महिल वॾा लीडर आहिनि उहे सियासी एक्टिविटी सां आहिनि ऐं इहो तमामु ज़रूरी आहे। अदरवाइज़ पोइ तव्हांजे तालीमी इदारनि में वरी पोइ गुंडाइज़म ऐं शोबाज़ी ऐं ॿियो लाक़ानूनियत जनम वठंदी। पर उन में छो त शागिर्द वॾा चार्ज हूंदा आहिनि, इन जज़्बाती हूंदा आहिनि इन पंहिंजो एज पीरियड में, उन्हनि खे ज़िम्मेदारीअ सां, मिसाल तौर ते उन में इहो कंडीशन लागू कई वञे त उन जो का बि फेल्यूअर न हूंदी, सेकेंड क्लास या फर्स्ट क्लास हूंदो, उनखे इजाज़त मिलंदी। को बि हुन जे पूरे कैरियर में मॉरल टर्पिट्यूड ते या इख़लाक़ी बेरा रवीअ जे बुनियाद ते को केस न हूंदो। उनजो पंहिंजे क्लास में कंडक्ट खे वेरीफाई कंदो टीचर त कीअं हिन जो क्लास में कंडक्ट आहे ऐं हिन जी अटेंडेंस छा आहे। इन्हनि सभिनी बाइंडिंग्स जे विच में डिबेटिंग सोसाइटीज़ थियनि, ड्रामा सोसाइटीज़ थियनि, जेतिरो इन मां माण्हू लर्न करे थो किताबनि मां नथो करे। मां पंहिंजो तव्हांखे मिसाल ॾियां थो त मुंहिंजूं पोज़ीशन्स आहिनि, फर्स्ट पोज़ीशन आहिनि ऐं तमामु सुठियूं डिस्टिंक्शन्स आहिनि। छाजे करे? जो मुंहिंजे पॉलिटिकल एक्टिविटी जे करे। मूंखे जेको ॻाल्हाइण, पाण खे रिप्रेज़ेंट करण जो ॿी सॼी जेका कैपेसिटी आहे उहा या उस्तादनि ॾिनी या स्टूडेंट सियासत ॾिनी। त इहा इन ते सिंध गवर्नमेंट त शायदि इहो अनाउंस बि कयो हो त असां विच में ॾींदासीं। अहिड़ी तरह इन खे स्पेस मिलणु खपे ऐं क़ाइदनि कानूननि जे अंदरि। सही सही। ॿियो अलाए तव्हां? हा, मूं ॻाल्हि पोइ कई त हाणे शागिर्द सियासत सां गॾोगॾु तालीम बि हिकिड़ो अहिड़ो असांजो जुज़ आहे जंहिंखां सवाइ क़ौमूं तरक़ी नथियूं करे सघनि। पाकिस्तान जी छाकाणि त 65% आबादी नौजवाननि ते मुश्तमिल आहे ऐं मां सम्झां थो मुस्तक़बिल जा मामार नौजवान इहे आहिनि। हिन वक़्तु सियासत में बि पाण ॾिसूं त थोरी तब्दीली नज़र अचे पई, मुख़्तलिफ़ मिनिस्ट्रीज़ नौजवाननि जे हवाले कयूं पियूं वञनि, MPs MNAs अचनि था नौजवान। हाणे हिकिड़ी ॿी जेका पॉज़िटिव अॻुभराई थी कुझु साल पहिरियां, नौजवान उस्ताद खयां हुया, तालीम ते थोरो सोचियो वियो। सरदार शाह साहिबु कुझु अमल पॉज़िटिव खणण जी कोशिशि करे पियो। मां चाहींदुसि त उन्हनि मथां रोशनी विझो। रीसेंट इहा ॻाल्हि साम्हूं आई आहे त सरदार शाह साहिबु कुझु अरब उस्ताद हेड मास्टर्स जे हवाले कया आहिनि। उन्हनि चयो त बाबा तव्हां बिल्डिंग्स बि ठारायो, फर्नीचर बि वठो, किताब निसाब जेको बि मामिलो आहे उनखे बि अॻिते कयो। ॿियो पॉइंट पॉज़िटिव उन्हनि जो इहो आहे त हू चाहिनि था त उस्तादनि जी ट्रेनिंग्स थियणु घुरिजे। टियों पॉइंट इहो बि आहे, उन्हनि पंहिंजे प्लेटफॉर्म जे ज़रिए सिंध जे अवाम खे इहो मुखातिब थींदे पैगाम ॾिनो आहे त बाबा अगरि तव्हां चाहियो था
त असांजा स्कूल ठीकु हुजनि त तव्हां उन्हनि जा ज़िम्मेदार आहियो, तव्हां उन्हनि जा मॉनिटरिंग एक्टिविस्ट आहियो। तव्हां ॾिसो त स्कूल सही ठहे पियो, हेडमास्टर खे जेके पैसा मिलिया आहिनि उहे किथे ख़र्चु थिया आहिनि, छो ख़र्चु थिया आहिनि, कीअं ख़र्चु थिया आहिनि, थिया बि आहिनि या न, हिसाबु किताबु इन अमल खे कीअं ॾिसो था प्लीज़? ॾिसो, सरदार शाह मुंहिंजो तक़रीबन 1997 खां दोस्त आहे, तमामु क्लोज़ दोस्त रहिया आहियूं, हाणे बि तालुक़ु आहे हिकिड़ो दोस्तीअ जो। हुनजी पंहिंजी पॉलिटिकल आइडियोलॉजी आहे, मुंहिंजी पंहिंजी आहे, जेके ॿ डिफरेंट आहिनि ज़ाहिर आहे। पर इन में को शक कोन्हे त हू सिंध काबीना जे मोस्ट जेके लिटरेट ऐं एजुकेटेड ऐं इंटेलेक्चुअली स्ट्रांग मिनिस्टर आहिनि उन्हनि मां हिकिड़ो आहे। ऐं हुनखे इहे सॼी सिंध जी शागिर्द सियासत, क़ौम परस्त सियासत, जमहूरी सियासत खां चङी रीति आगाह हुआ, ॿाहिरि घुमियो फिरियो आहे ऐं ख़ुदि शाइर कालम निगार आहे, त हुनखे जेके आहिनि से मामलनि जी बि ॼाण आहे। असां हुन खां तमामु घणो एक्सपेक्ट कयूं था, छो जो हुनजे कैपेसिटी जी मूंखे ख़बर आहे। पर शायदि उन असांजे पूरनि उन्हनि ते जेको आहे सो हुनजी परफॉर्मेंस न ईंदी हुजे। इन में कोई शक कोन्हे त सरदार शाह हिकिड़ा वॾा ॿ टे शानदार कम कया आहिनि। मिसाल तौर ते हाणे तव्हांजे सिस्टम में जेके 80-90 हज़ार जे क़रीब इहे टीचर्स आया आहिनि, उहे सभु मेरिट ते आया आहिनि। इन में मां मुंहिंजूं ॿिनि न्याणियुनि हिन शौक़ ख़ातिर बि अप्लाई कयो, उहे बि थी वयूं। उन्हनि जॉइन न कयो, उहा बात जी ॻाल्हि आहे। अहिड़ी तरह बेशुमार माण्हू आहे ऐं कुझु माण्हुनि जेको आहे कोशिशि कई, घणनि फोरमनि ते उन्हनि सिफारिश कई, पर हुन में एंटर न थी सघिया। कुझु हुन में लूप होल्स आहिनि, पॉलिसी जेके आहिनि से कट मार्क्स वारी जेका आहे उहा मुंड खां ई फिक्स थियणु खपे हा, हुन ते पहिरियों ई डेलिबरेशन्स थियणु खपनि हा। हाणे तव्हां इहो इन्हनि जेके 70-80 हज़ार या जेके बि टीचर्स आहिनि, इन्हनि ते जेकॾहिं फोकस न कयो, इन्हनि खे ट्रेंड न कयो, ज़िम्मेदार न बणायो, त इहे बि वरी उन कल्चर जो हिसो थी वेंदा जेको पुराणो कल्चर अचे थो। ऐं इन जे लाइ सभ खां वधीक प्रेशर असांखे उस्तादनि जे जेके यूनियन्स आहिनि उन्हनि ते ॾियणु खपे, छाकाणि जो उहे त सम्झनि था त असांजे लाइ को क़ाइदो कानून ई कोन्हे। असां काटन जा वॻा पाए, असां बोस्कीअ जा जेके कपिड़ा पाए ऐं जेके आहिनि अचे वेंदासीं, उन्हनि खे ज़िम्मेदार कयो वञे त इहे तमामु वॾो सिंध में तालीमी इनक़लाब आणे सघनि। ॿियो जेको तव्हां मेंशन न कयो उहो आहे त हाणे सिंध जी जेको तालीम खातो आहे उहो नॉन फॉर्मल ऐं डिस्टेंस लर्निंग वारी एजुकेशन खे बि अॻिते खणी आयो। माना हिन गेजेटरी जे ज़रिए या औज़ारनि जे ज़रिए माण्हुनि खे तालीम ॾिजे, ओपन स्कूलिंग जे ज़रिए, छो जो जेके मुस्तक़बिल जे तालीम जा मॉडल आहिनि उहे नॉन फॉर्मल ऐं डिस्टेंस लर्निंग वारा। ऐं टियों जेके तव्हां ॻाल्हि कई, जेको हाणे छा थींदो, पहिरियों सेंट्रल परचेज पूल हो, जंहिंमें बाग उहो ॻड़ी खेरे जेके स्कूल खे वञिणो आहे फर्नीचर त उहो ख़रीद कराचीअ में थींदो या जेको आहे सो एजुकेशन डिपार्टमेंट कंदी। हाणे उहे पैसा सिधो हेडमास्टर वटि आहिनि, अख़्तियारात हेडमास्टर वटि आहिनि, उस्तादनि जे कारकर्दगीअ बाबति उन्हनि वटि आहिनि। त इहा हिकिड़ी वॾी डेवलपमेंट आहे। ऐं हूअ बि तव्हां एजुकेशन डिपार्टमेंट जी एडमिनिस्ट्रेशन में ॾिसंदव त 80% उस्ताद आहिनि। इहा जेका तबाही थी आहे इहा इन्हनि जे खाते में थी वञे। DO केरु आहिनि, ADO केरु आहिनि, ऐं इहे वॾनि वॾनि पोस्टुनि ते केरु वेठा आहिनि। त मां सम्झां थो कुझु खोड़ शयूं जेके अञा एजुकेशन डिपार्टमेंट में रिफॉर्म्स थियणु खपनि, पर इहे जेके तव्हां ॻाल्हियूं कयूं इन्हनि में वज़न आहे, उनखे साराइणु खपे। बिल्कुलु ठीकु। नाज़रीन, पाण वठंदासीं ब्रेक खां पोइ अव्हां सां मुलाक़ात थिए थी। स्टे ट्यून्ड, स्टे विद अस। वेलकम बैक नाज़रीन, हिकिड़ी नंढी साईअ खां पोइ अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। अॼु आऊं अव्हां न अचणु चाहींदुसि बग़ैर कंहिं देरि जे। अव्हां जूं मसरूफ़ियात तमामु घणियूं आहिनि, माशाल्लाह तव्हां हिकिड़ी फैमिली ओन करियो थियूं। ज़ाहिर आहे ॿार नंढड़ा हूंदा, उन्हनि खे स्कूल बि छॾिणो आहे, घर जी ज़िमेदारी बि आहे, तव्हां सोशल एक्टिविस्ट बि आहियो, हर प्लेटफॉर्म ते तव्हां एक्टिव बि रहंदियूं, सोशल मीडिया ते बि एक्टिव रहो थियूं, डिफरेंट शहरनि मां तव्हां सफ़र बि करियो थियूं। जेतिरो सफ़र या जेतिरो इंसाफ़ माण्हुनि सां करणु चाहियो थियूं, इंसानियत लाइ ख़िदमत करणु, एतिरी ख़िदमत भला घर जी बि करण जो मौक़ो मिलंदो आहे या न? इम्तियाज़, मुंहिंजे ख़्याल में इहो सुवालु ॾाढो सुठो आहे, छो त इहो इन जो जवाबु असांजे आम माण्हू, मर्द ऐं ख़ासि करे औरतुनि ताईं वञे त हिकिड़ी ॿाहिरि वर्किंग वूमेन जेकी आहे उहा पंहिंजे घर खे केतिरो टाइम ॾिए थी। घर खे टाइम ॾियणु ॾाढो ज़रूरी आहे,
छो त बीइंग अ मदर, बीइंग अ वाइफ, बीइंग अ डॉटर, सिस्टर ऐं फ्रेंड, मां केतिरो कंहिंखे वक़्तु ॾियां थी। ऐं मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजी पंहिंजी लाइफ जेकी आहे मोस्टली एक्टिविस्ट हुजनि, ॿिया बि हुजनि, उन्हनि जी कोशिशि हूंदी आहे इंसानु त पंहिंजे घर खे वक़्तु ॾिए। सो ॿारनि ते चेक एंड बैलेंस रखिणो पवंदो आहे, ॿारनि खे निंड मां उथाइणो पवंदो आहे, स्कूल मोकिलिणो पवंदो आहे, ट्यूशन मोकिलिणो पवंदो आहे। हस्बैंड मुंहिंजो छो त सखर रहे थो पियो ऐं आउं कराची आहियां, त उन्हनि सां ॻाल्हाइणो पवंदो आहे, उनखां बार बार पुछणो पवंदो आहे त तव्हां किथे आहियो, कहिड़े केस में आहियो, कीअं उहो थियो, ऐं उहे मूंसां टच। ऐं मुंहिंजो दोस्तनि जो सर्कल इलाही वॾो आहे, त दोस्तनि सां बि मां टच में रहंदी आहियां ऐं किचन में बि वेंदी आहियां, रधो पको बि कंदी आहियां। ऐं एतिरो ज़रूरु ॿुधाईंदमि त पंहिंजो रूम जी डस्टिंग हुजे, बाथरूम तक जेको आहे मां साफ़ु कंदी आहियां। ऐं इन में को हर्ज न हुजणु खपे त असां ॿाहिरि कीअं सुञाता वञूं था ऐं घर में असां कीअं आहियूं। सो इहा असांजी ज़िम्मेवारी आहे बीइंग इंसान जे, त असां पंहिंजे घर खे, ॿारनि खे, पंहिंजे दोस्तनि खे, पंहिंजे जेको रिश्तेदारनि खे, पंहिंजे ॻोठनि में वञी करे उहे फैमिली इवेंट अटेंड कंदी आहियां। ऐं बिल्कुलु जिते पंहिंजो मिटी हूंदी आहे उते बि वेंदा आहियूं ऐं वञिणो आहे। इहा असांजी ज़िम्मेदारी आहे, असांखे पंहिंजे रूट सां जुड़ियल रहणो आहे। बिल्कुलु ठीकु। सभ खां पहिरियां हिकिड़ो ॿियो सुवालु अव्हांजी इन गुफ़्तगूअ मां, अव्हां पंहिंजे इन कम मां ख़िदमत खां, इंसानी ख़िदमत खां केतिरो मुतमइन आहियो, ऐं इहा ई साॻी शइ पंहिंजे ॿारनि में उन्हनि जी तरबियत में शामिलु करणु चाहींदियूं आहियो या न? मुतमइन इंसान तॾहिं थींदो आहे जॾहिं एंड थींदो आहे। मुतमइन थी नथी सघां पई। मुतमइन कॾहिं बि इंसान नथो थी सघे। सफ़र कंदड़ जेको आहे सफ़र करे, सफ़र जो मज़ो वठे, इंजॉय करे, मसइलनि खे ॾिसे ऐं मंज़िल तरफ़ रवां हुजे। पर इंसान खे ख़बर त वाइब्स ईंदियूं आहिनि त मां जंहिं सफ़र ते निकितल आहियां सो सही इहो आहे। हुजे त अकाउंटेबिलिटी पंहिंजे अंदरि बि रखिजे त मां केतिरो सही कमु करे रही आहियां, केतिरे तरफ़ वञी रही आहियां, माण्हुनि खे मुंहिंजी कहिड़ी ज़रूरत आहे, किथे मूंखां ग़लतियूं थियूं, किथे मूंखे न थियूं, ऐं किथे मुंहिंजे करे केस ख़राबु थियो, किथे मुंहिंजे करे न थियो। त इहो अकाउंटेबिलिटी रखे। बाक़ी मुतमइन 100% न आहियां। इहो आहे त सिंध मां ऑनर किलिंग, कारोकारीअ जो कल्चर ख़तमु थिए, उहा मुंहिंजी ज़िंदगीअ जी वॾी कामयाबी हूंदी। सिंध में, उत्तर सिंध में असांजे घोटकी, कश्मीर, जैकाबाद में 10 आशा ॿियूं पैदा थियनि, इहा मुंहिंजी वॾी कामयाबी हूंदी ज़िंदगीअ में। बिल्कुलु ठीकु। आयशा जॾहिं फील्ड में वञे थी त उहे छोकिरियूं जिन सां मिले थी, उहे बि एतिरो ई मुतहरिक ऐं संजीदा आहिनि टूवर्ड्स द इंसानियत ख़िदमत जे जेतिरी आयशा पाण आहे। इहो कॾहिं ॾिसो, इहो तमामु घणा गट्स आहिनि असांजे सिंधी माण्हुनि में। ऐं असांजी अॼु जी नौजवान नसल, इनाम साहब चवाणी, त चाहे थी त उहे सवाल करे, क्वेश्चन करे, उनखे जवाब मिलनि ऐं असांजी छोकिरियूं इंस्पायर थियनि थियूं पियूं। ऐं सभ खां सुठो असांजा जेको, मां इहो माना चवंदे शर्म महसूसु न कंदमि, आर महसूसु न कंदमि, असांजी नौजवान नसल, तव्हां यकीन कयो, मोस्टली केसिस मूं ॾे जेके मैसेंजर ते इनबॉक्स में अचनि था पिया, जेके नाला शो न कंदा आहिनि, छोकिरा हूंदा आहिनि, यंगस्टर हूंदा आहिनि, त हीअ असांजा ऑनर किलिंग जा थिया, रेप जा थिया, त हू पंहिंजो, मां ॾिसां थी पई त सुजाॻ आहिनि, ईअं छोकिरियूं सुजाॻ आहिनि, उहे पुछनि थियूं पियूं त तव्हांजो बैकग्राउंड इहो आहे, तव्हां कीअं अॻिते वधियो? त उन्हनि खे ॿुधायूं था पिया त हलणो पवंदो आहे ऐं चेंजिंग वक़्त ते छॾियो त हू तव्हांखे रस्ता खोलींदो तव्हांजे लाइ। तव्हां ज़िम्मेवार थियो पंहिंजी तालीम सां, पंहिंजे वालदेन सां, पंहिंजे कैरियर सां। जेसिताईं पंहिंजे कैरियर सां तव्हां ज़िम्मेदार न थींदव, तव्हांखे रिज़ल्ट न मिलंदा। असां चवंदासीं त असां खट ते वेठा हुजूं ऐं असांखे सभु शइ मिली वञे। अॼु तव्हांजे सॉरी, मां टाइम वधीक थी वेठां, त मुंहिंजो उस्तादु आहे ग़ुलाम मुर्तज़ा सुमरो, पन्नो आकिल जो, अॼु सखर में कंहिं स्कूल में आयो प्राइवेट में, त उते उन्हनि जे ॿारनि मूंसां ॻाल्हायो त मैडम तव्हांजो उस्तादु तव्हांजी तारीफ़ करे थो, तव्हां ॿुधायो त असां पंहिंजो तव्हां वांगुरु कीअं थियूं। त मूं उन्हनि खे चयो त सभ खां हिकु वेलो तव्हां बुख जे गुज़ारियो त गुज़ारे सघो था, पर पंहिंजी तालीम बंदि न कयो। पंहिंजे अंदरि जेकी सोच अथव न, उनखे बिल्ट कयो, पढ़ो, किताब पढ़ो, ॻाल्हायो, सवाल कयो, पर अदब जे हद में, इख़लाक़ जे दायरे में, ऐं पंहिंजे वालदेन जी रिस्पेक्ट कयो। बिल्कुलु ठीकु। हिकिड़ो अहम सुवाल जेको रहिजी वियो आहे, पर छाकाणि त इनाम साहिब ॾांहुं वधिणो आहे, साईं, मुतहरिक किरदारु अमी ॾिसो था, पाण ॾिसंदा बि आहियूं, अॼुकल्ह सोशल मीडिया हर कंहिं वटि स्क्रीन आहे, असांखे ख़बर बि पवे थी, इलाही सारियूं औरतूं जेके एक्टिव आहिनि, पर कुझु ॻाणेटियूं छोकिरियूं आहिनि जेके मस्बत कमु कनि थियूं। इन कम खे कीअं ॾिसो था तव्हां, ऐं इन जे पुठियां छा छोकिरियुनि जो या मर्द हज़रात ई अगरि NGO टाइप सोशल एक्टिविस्ट हुजनि था, उन्हनि जा पंहिंजा ई के कमकार हुजनि था,
के मामलात ऐं लालचूं हुजनि थियूं उनजे करे ई कमु कनि था? प्लीज़। ॾिसो, हर फील्ड में इंसेंटिव त खपे थो न। असांखे इन ते एतिराज़ु न आहे त इहे मुख़्तलिफ़ जेके नॉन गवर्नमेंटल ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि उन्हनि में सहूलियतूं न हुजनि, पघारूं भलियूं न हुजनि, पर असांखे इन इहा तवको आहे त उतां नतीजा सुठा अचनि, उतां जेको आहे सो सोसाइटीअ खे कुझु हड़ हासिलु थिए। तव्हां रुॻो पंहिंजे पर्क्स जे ऐं पंहिंजे सहूलियतुनि जे पुठियां हुजो। हर नॉन गवर्नमेंटल सेक्टर खे पंहिंजे डेवलपमेंट ऐं नॉन डेवलपमेंट एक्सपेंडिचर्स खे सही नमूने सां ख़र्चु करणु खपे। ऐं इन्हनि मां मुंहिंजा केतिरा दोस्त आहिनि जेके NGOs में तमामु सुठे नंदनि ते आहिनि एंड दे आर डूइंग फाइन। मां आई ऑलवेज़ एप्रिशिएट देम। पर टोटलिटी में इन सेक्टर में वॾे सुधारे जी ज़रूरत आहे। ऐं हाणे ईअं त असांजी अधी आशा जेका आहे उहा बि त इन सेक्टर में कमु थी करे न। पर मां ॾिठो आहे त इहे पंहिंजनि दोस्तनि खां वाक़ुफ़कारनि खां चंदा करे पंहिंजा इहे जेके आहिनि से त कामयाबु प्रोग्राम कराए थी। ऐं अहिड़नि इलाइक़नि में जिते ख़ुदि मर्दनि जो वञण बि ॾाढो ॾुखियो आहे। त इहो रिज़ॉल्व खपे, इहो अज़म खपे जंहिंजे ज़रिए तव्हां नॉन गवर्नमेंटल सेक्टर में बि डिलीवर करे सघो। साईं, अव्हांजी गुफ़्तगूअ में मूंखे हिकिड़ी ॻाल्हि यादि आई। अव्हांजो दोस्त आकाश अंसारी साहिबु जेको माया नाज़ शाइर ऐं सिंध में ॼातल सुञातल शख़्सियत, ॾाढी माठीणी तबियत जा जी मालिक, पर अफ़सोस सां हू अॼु असां सां गॾु न आहिनि। उन्हनि जा जेके कल्परेट आहिनि, तव्हां ॾिठो त रिसेंटली उन्हनि जो हिकिड़ो फ़ैसिलो आहे, उन छोकिरे खे सज़ा फाईअ जी सज़ा ॾिनी वई आहे। इन खे अव्हां कीअं ॾिसो था? ऐं मुख़्तलिफ़ माण्हुनि जा मुख़्तलिफ़ राय आहिनि त हीउ सही अमल आहे, ग़लति अमल आहे, ईअं छो थियो, हुन छो पंहिंजे पाण इन ॿारड़े खे गोद रखियो, छा ज़रूरत हुई, छा चवणु चाहींदो? प्लीज़। ॾिसो, इहो त हिकिड़ो तफ़सीली बहस आहे। हा, असां सां जेको अलमियो आहे न, उहो असां वटि रुॻो न अदीब, शाइर ऐं इन क़िस्म जा माण्हू, असां वटि सोशल साइंटिस्ट न आहिनि जेके इन्हनि अहिड़नि वाक्यनि खे जेके हिकिड़ा मॉडल जेके आहिनि से आहिनि इंसिडेंट्स, उन्हनि खे सही नमूने सां एनालाइज़ करे त हिकिड़ो उहो माण्हू जेको नॉन गवर्नमेंटल सेक्टर में एॾो एक्टिव हो, बर्ड्स नाले हुनजी ऑर्गेनाइज़ेशन हुई, उनमें चङो ख़ासो कमु कयो, ऐं हिकिड़ो वॾे हल्के वारो, उथण वेहण वारो, एॾो क्रिएटिव, एॾो जेको आहे सो आवाम जो घणघुरो, उन सां इहो वाक़ियो छो पेश आयो, उनजे घर में इहो वाक़ियो छो थियो? त इन खे रुॻो हिकिड़े दोस्त या शाइर या अदीब जे एंगल सां न, हिकिड़े सोशल साइंटिस्ट जे एंगल सां बि ॾिसण जी ज़रूरत आहे। ऐं इन पोस्ट इंसिडेंट मामलनि खे बि, यानी इन हादसे खां पोइ जेका सिचुएशन आहे उन खे बि सही नमूने, ग़ैर जज़्बाती नमूने एनालाइज़ करण जी ज़रूरत आहे। हाणे ॾिसो त जेकॾहिं हुनखे फ़र्ज़ु कयो मौत जी सज़ा अचे थी, त हुनजी जेका फैमिली आहे उन में हुनजी घरवारी बि अचे थी न, उनजी धीउ बि अचे थी, उनजा ॿिया दोस्त बि अचनि था। हाणे माना उन्हनि जे घर में हिकिड़ो ॿियो ट्रामा शुरू थिए, हिकिड़ो ॿियो मौत थिए, ऐं इन मौत सां जेकॾहिं आकाश अंसारीअ खे को फ़ाइदो पवे थो त जेको आहे उनजे रूह खे फ़ाइदो पवे त ठीकु आहे, उन सज़ा खे अपहोल्ड कजे। पर इन ई वाक़े ते आकाश अंसारी जा पढ़ियल लिखियल दोस्त पाण में वेही सलाह मशवरो करे हिकिड़ो अहिड़ो रस्तो अख़्तियार कनि जंहिंसां आईंदा अहिड़े क़िस्म जा वाक़िया न थियनि। ऐं हुन छोकिरे जी बि काउंसलिंग थियणु खपे, इलाजु थियणु खपे, ऐं इनखे एनालाइज़ करणु खपे त हू अहिड़े उन छो पहुतो, हुन जा कारण कहिड़ा आहिनि। इहो हिकिड़ो प्योर सोशलॉजिकल इशू आहे, ऐं इनखे क्रिमिनोलॉजी, सोशलॉजी ऐं एंथ्रोपोलॉजी जे हवाले सां घण रुखे जाइज़े जी ज़रूरत आहे। उनखां पोइ नतीजो कढण जी मुसीबत इहा आहे प्यारा इम्तियाज़, त असां वटि अहिड़ा हल्का ई कोन्हनि जेके इन क़िस्म जे इशूज़ ते एनालाइज़ करे को क़ौम खे गाइड कनि, इवन सियासत समेत मुख़्तलिफ़। हिते हिकिड़ो मतिलबु हला गुला कल्चर आहे, बसि जेको पॉपुलर ट्रेंड आहे उनजे कढ हलो, हक़ीक़त छा बि आहे, नतीजा कहिड़ा बि मिलनि, उन्हनि खां लापरवाह थी थियो। इन जे करे बि असां बिल्कुलु सही, मां सम्झां थो आख़िरी जुमिलो मां जेकॾहिं आकाश पाण हुजे हा न, ऐं उनजे अहिड़ो को हादसो या वाक़ियो थिए हा, यकीन कयो हुनखे माफ़ु करे छॾियो। जंहिं दिलि गुर्दे जो माण्हू हो, जंहिं क़िस्म जो हू हिकिड़ो दरिया दिलि माण्हू हो, शायदि ईअं करे पंहिंजे कातल खे पाण वञी आज़ादु कराए। मूंखे ईअं थो सम्झे।
बिल्कुलु साईं इन ॻाल्हि जे जेतिरो ग़म ॾुख जो इज़हार कजे सो घटि आहे। अहिड़ा इंसान ऐं अहिड़े दिलि जा माण्हू तमामु घटि पैदा थींदा आहिनि। सो मां सम्झां थो त असांखे सिंध जी आवाम खे असांजे पंहिंजनि कमनि ज़र्फ़नि अमलनि सोचुनि जी गहिवारुनि ते गहरे तरीक़े सां सोचण जी ज़रूरत आहे। ख़ासि तौर ते पाण जॾहिं जज़्बाती थी वेंदा आहियूं, ग़लति अमल कंदा आहियूं। बहरहाल साईं इनाम शेख साहिबु अव्हांजी वॾी महिरबानी, लख थोरा तव्हां पंहिंजे क़ीमती वक़्त मां कुझु पल ॾिना ऐं हमेशह जीअं अव्हां सां अॼु जो प्रोग्राम ॾाढो प्रोडक्टिव साबित थियो। इंशाल्लाह पंहिंजूं कचहरियूं जारी सारी रहंदियूं। अदी आयशा अव्हांजी वॾी महिरबानी ऐं हैड्स ऑफ टू यू, माशाल्लाह ॾाढो ज़बरदस्त ऐं वंडरफुल कमु करियो थियो। ऐं सम्झां थो त हर दिलि जो, हर इंसान जो इहे वस जी ॻाल्हि ई कान्हे जो पंहिंजे घर जी अयाशी ऐं आराम सुकून बींग अ विमेन ऐं अहिड़ा घणा ई सारा प्रेशर अचनि था, चैलेंजिस थ्रेट्स अचनि था ऐं पंहिंजूं निंडूं ख़राबु थियनि थियूं। उनजे बावजूदि तव्हां इंसानियत जी ख़िदमत में कोशिशि आहियो, अॻु आहियो। सो विश यू बेस्ट ऑफ लक इन फ्यूचर ऐं अल्लाह पाक अव्हांखे, अव्हांजी जान खे, अव्हांजी जान जी हिफ़ाज़त करे ऐं अव्हां सां वरी मेला इहे जारी सारी रहंदा। नाज़रीन आउं सम्झां थो अॼु जो प्रोग्राम अव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। उहे ज़मीनी ॻाल्हियूं जेके ग्राउंड लेवल ॻाल्हियूं हुयूं, असां थोरो इन्हनि ॻाल्हियुनि खे डिस्कस करण खां कीॿाईंदा आहियूं, कतराईंदा आहियूं, वरनाईंदा कोन आहियूं, वरजाईंदा कोन आहियूं। कोशिशि कईसीं त थोरो ई सही पर पंहिंजे ज़मीर खे जाॻाइण जी कोशिशि कईसीं। अव्हांखे अगरि असांजो प्रोग्राम पसंदि आयो हुजे त असांजे सोशल मीडिया ते अव्हां पंहिंजा कॉमेंट्स ऐं आइडियाज़ ॾेई सघो था। अव्हांजा उहे आइडियाज़ अव्हांजे लाइ तमामु घणा एप्रिशिएबल हूंदा। इन उमेद सां त जिते बि हूंदो हमेशह रखंदो पंहिंजो तमामु घणो सारो ख़्यालु। इन सां गॾु पंहिंजे मेज़बान इम्तियाज़ लगारी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह ने के मान।